सिंध यूनाइटेड थिंकर्स फोरम तरफ़ां सिंधी ॿोली जे बाइख़्तियार इदारे में सिंधी ॿोली जे आलमी ॾींहं जे हवाले सां सेमिनार मुनक़िद कयो वियो। सेमिनार में सिंध यूनाइटेड पार्टी जे सदर सैयद ज़ैन शाह, प्रोफेसर याकूब चांजो, काज़ी ख़ादिम, नसीर मिर्ज़ा, रमज़ान बुढ़ो ऐं ॿियनि शिरकत कई। मुक़ररीन जो चवणु हो त तालीमी इदारनि में सिंधी ॿोली खे लाज़मी पढ़ाई वञे। अक्सर वॾनि प्राइवेट स्कूलनि में सिंधी ॿोली आर्ज़ी तहत निसाब पढ़ाए पियो वञे, जिते सिंधी सब्जेक्ट जो इम्तिहान ई न थींदो आहे, पर हक़ीक़त में सिंधी उर्दू पढ़ाई न पई वञे, सिर्फ़ु अंग्रेज़ी ज़बान खे अहमियत ॾिनी पई वञे। जीअं त भर वारे मुल्क में लखें सिंधी पंहिंजी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियारण में कामयाबु थिया आहिनि। सेमिनार में करारदादूं पिणु पेश कयूं वियूं। उनमें ऐवान 10 अप्रैल खे सिंधी ॿोली जो आलमी ॾींहुं करार ॾिए थो ऐं ऐवान हुकूमत पाकिस्तान खां घुर करे थो त सिंधी क़ौमी तारीख़ वजूद खे तस्लीम कंदे आइन पाकिस्तान में तरमीम करे सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। माइग्रेशन, हिक जाइ खां ॿी जाइ ते हिजरत करणु, हली नौकरी वठणु, इन सिलसिले में असां सभु कुझु तबाह करे छॾियो। ॿोलियूं कॾहिं बि ख़तमु न थियूं थी सघनि, बशर्ते के असां ॿोलीअ जे बुनियाद खे न छॾियूं। सिंधी ॿोली कॾहिं बि ख़तमु नथी थी सघे। साईं इंडिया जो ॿुधायो, कंहिं एक्ट पास थियण सां ॿोलीअ खे किथे कानून बनाइण सां कुझु कोन थो थी सघे। अंग्रेज़नि कानून ठाहियो, अॼु तव्हांजो रेवेन्यू रिकॉर्ड आहे, तव्हांजो कोर्ट जो रिकॉर्ड आहे, इहे सभु सिंधीअ में, इनखे कोई बि चैलेंज नथो करे सघे। ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं सभिनी ॿोलियुनि लाइ असांखे इज़त ऐं मान जो सबक़ु ॾिए थो। मां सिर्फ़ु एतिरो अर्ज़ु कंदुसि, कुझु डेटा तव्हां सभिनी महिरबाननि सां हिकिड़े उस्ताद बल्कि शागिर्द हुजण जी हैसियत में तव्हां सां शेयर कंदुसि। बुनियादी तौर ते असांजे घर खां जॾहिं असां पंहिंजी माउ, हाणे त माउ झोंकारण बि छॾे ॾिनो आहे, उन टाइम कोन्हे, न को ॿार खे ज़रूरत आहे। उन झुंगार खे छॾे करे जेकॾहिं असां अॻिते अचूं था त सभ खां पहिरीं स्टेज असांखे मिले थी असांजो स्कूल। जेकॾहिं सिंधी ॿोलीअ में सिंधीअ जो प्राइमरी स्कूल मौजूदु आहे, हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहिनि अंग्रेज़, हेचरी। हेचरी आर्टिफिशियल तौर ते कंहिं बि ब्रीडिंग खे वधाइण लाइ, पोइ आननि मां बचा वठणा हुजनि या मच्छी खे वधाइणो हुजे, असांजी जेका हेचरी आहे उहा प्राइमरी तालीम आहे। असां जंहिंजा मालिक कोन आहियूं, असांजो को वास्तो कोन्हे त उहा तालीम किथे बीठी आहे, उन में छा पढ़ायो वञे थो ऐं छा थियणु खपे। उते जेको रॉ हैंड, जेको हिकिड़ो शागिर्द तालीमी इदारे मां निकिरी अचे थो, अंग्रेज़नि जेका इंटरनेशनल पंहिंजी ॿोली कई आहे उहा ईअं ई कोन कई अथऊं। उन दुनिया जे हर ख़िते जे इल्म खे, अदब खे पाण वटि गॾु कयो आहे। ऐं जेकॾहिं हिते बि उन्हनि कब्ज़ो कयो, बिल्कुलु हुकूमत कयूं, पर हुन हिते असांखे उहे शयूं ॾियण जी कोशिशि कयूं। हिंदुस्तान पाकिस्तान थियण खां पहिरीं 43 टीचर्स ट्रेनिंग इंस्टीट्यूशन्स असांखे ॾेई विया। को बि शख़्स जेकॾहिं अदब जी तारीख़ खे खणंदो त अख़बार तालीम जो ज़िक्र ज़रूरु कंदो, जेका सॼे सिंध जे मास्तरनि खे अदबी तालीम ॾींदी ऐं लिखण जी तरबियत ॾींदी। अॼु बि जंहिंजे अकाउंट में 25 लख रुपया पिया आहिनि, पर उहो नथी निकिरे। न डीजे साइंस कॉलेज मां मैगज़ीन निकिरे थो, ऐं गुज़िरियल 5 सालनि खां वठी असां फुलेली मैगज़ीन न कढी सघिया आहियूं, जेको 1 सदी पहिरीं खां निकिरंदा आहिनि। हाणे उहे 43 जेके टीचर्स ट्रेनिंग कॉलेजिस हुआ, उहे करप्शन जी नज़र थी विया। उन्हनि में कुझु बि कोन थो पढ़ायो वञे। उन्हनि 43 इदारनि खे जेके अंग्रेज़नि ठाहिया हुआ त शहर नंढा हुआ ऐं उहे शहरनि जे विच में हुया, जंहिंखे 25 30 40 एकड़ ज़मीन आहे, उहे हाणे प्राइवेटाइज़ थियनि था, सरकारी प्राइवेटाइज़ थियनि था। 25 मई 2015 ते हिकिड़ी एड आई, पीर मज़हर साहब जे दौर में पेचुए साहब हिकिड़ो वॾो प्रोजेक्ट खणी आयो हुआ,
असां हिकिड़ी यूनिवर्सिटी एजुकेशन जी ठाहियूं था, प्रोविंशियल इंस्टीट्यूट ऑफ टीचर्स ट्रेनिंग नवाबशाह, जंहिं ते उन वक़्तु 250 करोड़ रुपया ख़र्च आया। पर 25 मई 2015 ते एड आई, अख़बार मूं वटि पई आहे, त पाइट टीचर्स ट्रेनिंग कॉलेज हुसैनाबाद कराची, टीचर्स ट्रेनिंग कॉलेज गर्ल्स कॉलेज कराची, टीचर्स ट्रेनिंग कॉलेज मीरपुर ख़ास, सांगड़, लाड़काणो ऐं सखर, इहे सभु असां प्राइवेटाइज़ कयूं था। कोई वठंदो? 3500 स्कूल सिर्फ़ कराची में ॾेई चुका आहिनि। खणण वारा केरु आहिनि? मां माफ़ कजो, मां सिर्फ़ु हिकिड़ी शइ सम्झंदो आहियां, मूंखे सुभाणे जेकॾहिं भुट्टो साहब ताक़तवर मरी सघे थो, ज़िया साहब मरी सघे थो, 8 जनरल सां मूंखे केॾीमहिल मौत अचिणो ई अचिणो आहे। खणण वारा आहिनि एडिशनल चीफ सेक्रेटरी सुहेल अकबर शाह, असांजी मोहतरम, मुंहिंजी माना भेण सम्झो, पुफी सम्झो, माउ सम्झो, आपा मेहताब राशदी, साईं मज़हर सिद्दीकी जी फाउंडेशन, बहरहाल हिकिड़ी एडमिनिस्ट्रेशन हले थी पई। हाणे इहे स्कूल कंहिंजे हवाले थींदा, उनजो सिलेबस छा थींदो, इनजी का ख़बर कोन्हे का। टीचर्स ट्रेनिंग कंदा कोन कंदा, इहा बि असांखे का ख़बर कोन्हे का। मां चाहियां थो त मुंहिंजो पुटु इंग्लिश मीडियम मां पढ़े सुठी नौकरी वठे, भली त सिंधी नथी अचेसि। मां सम्झां थो मुंहिंजो पुटु हाणे सिंधी अख़बार सुठे नमूने पढ़ी सघंदो। हाणे इहा आहे असांजे प्राइमरी सेक्टर जी हिकिड़ी सूरत आहे। हाणे चवंदा ॿिए पासे त असां कंहिंखां था घुरूं, त असांखे ॿोलीअ खे क़ाइदे कानून में आणे ॾियो। कंहिंखां घुरूं था? उन्हनि माण्हुनि खां जिन इदारा ठाहिया आहिनि सियासी तौर ते ॾियण जे लाइ। असां बुढे साहब खे वॾो सलूट कंदासीं, थी सघे थो आफ्ताब साहब मां ते हिन ते क्रिटिसाइज़ करे, पर मां अॼु ॾींहं ताईं सिंधी ॿोली जे 72 वारे एक्ट खे क़बूल करे न सघियो आहियां, छो त मां इहो सम्झां थो त इहो एक्ट असांजे फ़ाइदे में न हो। जेकॾहिं सियासी तौर ते तव्हां थोरो हिनखे सीक्वेंस में ॾिसो त 7 जुलाई 1972 ते शिमला जो मुआहिदो थो थिए, 5 ते 7 ते 9 ते भुट्टो साहब वापसि थो अचे, सूरत हाल हुनजे हक़ में न आहे, सख़्तु मुखालफ़त अथसि। हिकु ॾींहं जे अंदरि मूंखे, मां साईं खां हींअर नालो पुछो, अलाना साहब हुयो, जोयो साहब हो, हिकिड़ो को नालो हाणे आई डोंट नो उहो केरु आहे, मां मूं वटि किथे लिखियलु हूंदो। हिकु ॾींहं में एक्ट ठहे थो, असेंबली में पास थिए थो, ॿिए ॾींहुं हंगामा शुरू थियनि था। मार्क्स कयां थो त इंटरनेशनल लैंग्वेज डे जेको आहे, इहो हर हिकु ॿोलीअ लाइ असांखे इज़त ऐं मान जो सबक़ु ॾिए थो। सिंधी ॿोली जी कंहिं बि ॿोलीअ सां का हसद रीस कोन्हे। असांखे अंग्रेज़नि जी महिरबानीअ सां या हुन खां पहिरीं अबुल हसन जी महिरबानीअ सां हिकिड़ो इज़हार जो रस्तो मिली चुको आहे। दयाराम गिदूमल जी महिरबानी जे 1.25 लख रुपया ॾेई 1899 में जेठमल परसराम गुलराजाणी खे पंहिंजे घर जो हिकिड़ो हिसो ॾेई चई त हिते नई सिंध लाइब्रेरी ठाहे ऐं तूं किताब छपराए, ट्रांसलेशन कर। असां कंहिंखां था घुरूं त तव्हां असांखे छा करे ॾियो? ही इदारा जंहिंमें पाण बीठा आहियूं, इन जा मालिक असां आहियूं, इन जो कारज आहे, 15 लख रुपया हिन जो बजट आहे, 11 लख रुपया पघारूं ॾियूं था, ऐं उनजे जवाब में असांखे छा मिले थो? केतिरा लेक्चर थिया आहिनि, केतिरनि प्राइमरी टीचर्स, केतिरनि स्कूलनि में असां वञी इहो पुछियो आहे त असांजी ॿोलीअ खे कीअं पढ़ायो था, असां छा था ॾियो? सिंध अदबी बोर्ड जॾहिं खां मां ॼाओ आहियां तॾहिं खां मौजूदु आहे, वञा ताईं तय न थियो आहे इहो ठगे वारे लोगो में हुजे, सिंध वारे लोगो में हुजे, या गोल अदबी लोगो में हुजे। 20 करोड़ हुनजी बजट आहे। सिंधी ॿोली जी केतिरी ख़िदमत करे थो उहा मूंखे सम्झ में अॼु ताईं न आई आहे। मां सम्झां थो त असांखे ज़ाती तौर ते मामलनि खे
कलंदर जे मज़ार वांगुरु पढ़ न पढ़ाइणु खपे, हिते अची हिकिड़ो ॾींहुं न मल्हाइणु खपे। उते 3 ॾींहं जेको मेलो हलंदो आहे, सख़्ती हूंदी आहे, सीएम ईंदो आहे, पुलिस ॾाढी हूंदी आहे, 3 ॾींहंनि खां पोइ वरी पठाणी काफ़ी वारा उते मंशाबी करणु शुरू करे छॾींदा आहिनि। ही जेको असां गॾु थियूं था, अचो भला जिथे ॿियनि कानूननि खे मञूं था, पाकिस्तान गवर्नमेंट जे या सिंध गवर्नमेंट जे के, हिकिड़ो उन्हनि कानून ॿियो बि पास कयो आहे, राइट टू नॉलेज। जो त पाण गॾिजी इन्हनि इदारनि खां पुछूं त भाई ही जेको मुंहिंजे टैक्स जो पैसो बजट जी सूरत में तोखे मिले थो, हिते जेको माण्हू अपॉइंट थिए थो, उहो के मिनिस्टर जो दोस्त छो हुजे, उन वटि छा क्राइटेरिया हुजणु खपे, उन जा सिंध जे ॿोली ऐं सिंधी माण्हूअ लाइ कमु कहिड़ो आहे, जेको असां वटि थिए कोन थो पियो। साईं वेठो आहे काज़ी साहब अलामा याकासी, विजनरी माण्हू हो। उन सिंध यूनिवर्सिटी एक्ट में हिकिड़ी शइ आंदी, ब्यूरो ऑफ ट्रांसलेशन, त दुनिया जा बहितरीन किताब ट्रांसलेट करे सिंध यूनिवर्सिटी में रखो। साईं मूंखां वधीक सिंध यूनिवर्सिटी सां इश्क कंदड़ आहे, पर इन ॻाल्हि ते शायदि साईं बि एग्री न करे त इन ट्रांसलेशन जे ब्यूरो कॾहिं हिकिड़ो कमु न कयो आहे। मां 15 साल कॉलेज एजुकेशन साइड खां इलेक्टेड मेंबर रहियो आहियां सेनेट जो। उनजे बजट में लिखियलु हूंदो त बाबा ब्यूरो ऑफ ट्रांसलेशन जो फलाणो डायरेक्टर, फलाणो न डायरेक्टर जी पोस्ट हुन जी हेतिरी पगार, असिस्टेंट जी हेतिरी पगार, टाइपिस्ट जी हेतिरी पगार। मां हमेशह इहो क्वेश्चन कंदो त इहो जॾहिं ब्यूरो आहे कोन को, त बजट में छो आहे? ही इदारा ही असांजा अथव। जंहिं ॾींहुं ही वेठल माण्हू इन इदारनि जी मालिकी करण लाइ गॾु थिया, जेकॾहिं इन्हनि दोस्तनि जे गॾियल सहकार सां, इन्हनि जी सही सां हिकिड़ो ख़त हर इदारे खे 1 महीने में मोकिलियो, तव्हां मां स्टेक होल्डर जी, मां मालिक जी हैसियत में तोखे लिखां थो, त तूं मूंखे ॿुधाए सही त तूं छा छा कयो, मुंहिंजे ॿोले जे तरवेज में तो कहिड़ो कमु कयो आहे। हिकिड़ो तव्हां एतिरो किताब छपियो था, ईमानदारी सां ॿुधाईंदो त साईं सिंधी ॿोली जो जेको किताब हितां छपजे थो, घणा दोस्त पढ़ो था? सॼो किताब, पंहिंजो मज़मून न। मां सम्झां थो शायदि न, शायदि न। सभ खां पहिरीं इहा असांखे पाण खां शुरू करणु खपे। ही नंढड़ियूं नंढड़ियूं चोपड़ियुनि में जेके हिसाब किताब लिखियल आहिनि न साईं, इहे असांखे पुछणु खपनि। हर 3 महीननि में जेके असांजा 50, 60, 70 स्कूल के सहाफ़िन खे ॾिना था वञनि, इहो नंढड़ो मां हिकिड़ो अञा इन खां हटी ॿुधायां तव्हांखे। असां हिकिड़ो चीफ सेक्रेटरी हुयो फज़ल रहमान साहब, रिटायर करे वियो। उनखे गिफ्ट स्कीम में छा ॾियनि? सिंध जूं 1500 अस्पतालूं उन माण्हू खे ॾिनियूं। उनखे हिकिड़ी धीउ जंहिंजी शादी थियली अमेरिका में, उन धीउ खे ॼाटे खे घुराए हिते चयो त हलिया बाबा, हिते जाम माल आहे, 1500 अस्पतालूं जेकॾहिं इन वटि आहिनि, अहिड़ियूं 400-500 अस्पतालूं ॿियनि वटि आहिनि, त पोइ ख़ुदा आहे सेक्रेटरी, हिकिड़ो सेक्रेटरी, 15 एडिशनल सेक्रेटरी, 50 तव्हांजा डिप्टी सेक्रेटरी, एसओस जी त ख़बर ई न आहे। पोइ जॉइंट डिपार्टमेंट में अचो त डायरेक्ट डीजी हेल्थ हूंदो, डीजी कल्चर हूंदो, डीजी कॉलेजिस हूंदो, डीजी तव्हांजो एग्रीकल्चर हूंदो। पोइ इहा जेका एॾी लांड असांजे मथे में ई अथव, ऐं सॼो ख़र्चु रुगो तव्हां पघारुनि में रुगो पंहिंजे बिलनि में ॾियो था। इन मां सिंधी माण्हूअ खे छा मिलंदो? इहे ख़तमु कयो, पोइ सभु फज़ल रहमान खे ॾियो। कुझु त फज़ुल मिलंदो असांखे। अॼु ॿोलियुनि जो ॾींहुं आहे, ॻाल्हाईंदा मुंहिंजा मोहतरम साईं वेठो आहे, घणो ॿुधाईंदो त केतिरा असां क़दीम आहियूं, केतिरा सकाफ़ती आहियूं, केतिरो इल्मु असां वटि आहे, केतिरियूं असांजूं लाइब्रेरियूं आहिनि, केतिरियूं अमली तरह असां रिच आहियूं। पर इहा हक़ीक़त अथव त हिन हाल में मूंखे नौजवान माण्हू नज़र नथो अचे। इन मां सम्झो त असां पंहिंजी ॿोली खां केतिरा बेगाना थी। थैंक यू वेरी मच। का ग़लति ॻाल्हि हुजे त मां उनखे ॿुधण लाइ साईं याकूब साहब, मां साईं जगदीश आहूजा साहब जन के गुज़ारिश कंदुसि पंहिंजी ख़्यालनि जो इज़हार कनि। साईं जगदीश आहूजा साहब पाण कॉलमिस्ट आहिनि, ऐं मां तव्हांखे ख़ुलासा पर चवंदो आहियां पंहिंजे तौर
अॼु ही असां जेको फ़ैसिलो कयोसीं त सिंधी ॿोलीअ जो आलमी ॾींहुं उन ते जी शुरूआत ईअं थी। साईं ज़ैन शाह सां मुलाक़ात थी त असां सोचियोसीं सिंध में सियासत असां फ़क़ति रद्द अमल जी छो कंदासीं। भई कैनाल ठहनि था, कैनाल न खपनि, तहरीक खपे। असांजी पंहिंजी एजेंडा छा आहे त उन ते गौर फ़िक्र थियो। उन खां पोइ ॿी अहम ॻाल्हि त सिंध में रुगो सिंधी नथा रहनि, हिंद में सिंधी रहनि था, सॼी दुनिया में सिंधी रहनि था। आख़िर अहिड़ी कहिड़ो नुक़्तो थी सघे थो जंहिं ते असां सॼी दुनिया जे सिंधियुनि खे मुतहरिक कयूं, मुनज़िम कयूं ऐं हिकिड़ी आलमगीर सिंध जी क़ौमी तहरीक हलाई। जॾहिं क़ौम जो रिश्तो ईंदो आहे त दुनिया जा केॾा बि इख़्तिलाफ़ हुजनि, जीअं दरिया जो मसइलो, सिंध जे पाणीअ जो मसइलो, ज़िंदगीअ मौत जो मसइलो हो, तीअं ॿोली जेका आहे न, तव्हां किथे बि वञो, दुनिया जी कंहिं बि कुंड में वञो, सिंगापुर वञो, कश्मीर वञो, सिंधीअ में कोई ॻाल्हाईंदो ॿुधंदो मादरी ॿोलीअ में, तव्हांजी उन सां अज़ ध्यानु हटी वेंदो, छिकिजी वेंदो। त ॿोली उहो रिश्तो आहे। तव्हांजा सवें मज़हब हुजनि, तव्हांजा सवें ज़ातियूं हुजनि, तबिका हुजनि, फुरका हुजनि, पर जॾहिं ॿोलीअ जो सुवालु अचे थो त सॼी दुनिया जी ॿोली ते रिश्तो जुड़ी थो वञे। त असां चयोसीं पोइ इहो ई हिकिड़ो रिश्तो आहे सिंधी ॿोलीअ जो, जेको असांखे सॼी दुनिया खे ॻंढे सघे थो। ऐं क़ौमी तहरीक जे हलाईंदे असांजे एसयूपी जो वाइस प्रेसिडेंट हो मुंहिंजो वॾो भाउ जेको आहे एसलाल आहूजा, मुनीर नाइच ते वेठो आहे। उते असांजी हिकिड़ी गजाणी थी, तॾहिं मां एसयूपीअ में न हुउसि, साईं बि कोन हो, साईं जलाल शाह हुयो। असां उन वक़्तु हिकिड़ो इंस्टीट्यूट ठाहियो होसीं भाऊ सुदामे जे घर ते, हैप्पी होम्स में, हैदराबाद में। उनजो पहिरियों नुक़्तो इहो रखियो होसीं त इंटीग्रेशन ऑफ सिंधी डायस्पोरा विथ मेनलैंड सिंध, यानी सॼी दुनिया जे सिंधियुनि जी सिंध सां जुड़ाव कीअं थिए, असांखे इहा तहरीक हलाइणी पवंदी। असां उनखे उहो नुक़्तो त सोचियोसीं, ॻाल्हि त रखीसीं, पर उनखे अमली जामो कीअं पहिराइजे, उहा जेका मूंखे उमेद नज़र आई, उहा मूंखे साईं ज़ैन शाह में नज़र आई। त जंहिं तरीक़े सां साईं ज़ैन शाह सॼी सिंधी क़ौम खे गॾु कयो, असां ते वॾियूं तनक़ीदूं थियूं, तव्हां फलाणनि सां इत्तेहाद था कयो, फलाणनि सां था कयो, लेफ्ट राइट सेंटर दरियाहनि ते जीअं असां सभिनि खे गॾु कयोसीं। ऐं इहा साईं ज़ैन शाह जी हिकमत ई ॾाप ई, जंहिंसां असांखे कामयाबी मिली। असांखे एतिरी उमेद बि न हुई त 8 महीननि में किरोड़े सिंधी निकिरी ईंदा। त अॼु असांखे इहो यकीन आहे, न फ़क़ति उमेद आहे, पर अॼु असांखे यकीन आहे त जॾहिं असां सिंधी ॿोली, क़ौमी ॿोलीअ जी तहरीक जो आगाज़ कंदासीं त इन जो आवाज़ वाशिंगटन जा सिंधी बि उथारींदा, दिल्लीअ जा सिंधी बि उथारींदा, लंडन जा सिंधी बि उथारींदा। नुक़्तो इहो आयो त मादरी ॿोलियुनि जो ॾींहुं त आहे 21 फेबरवरी, उहो त आलमगीर ॾींहुं आहे। दर हक़ीक़त ख़्याल बि हिते आयो हो, इहो ई असां जेको आहे साईं असां विया हुआसीं जेको आहे दावती क्यामाड़ीअ में, त असां चयो क़ौम बंगाली ॿोली 48 खां वठी 56 में तस्लीम थी वई, 8 सालनि में। सिंधी ॿोली क़ौमी ॿोली छो नथी करार ॾेई सघिजे। मां हाणे बि ताज़ो आर्टिकल पढ़ियो साईं अमर फयाज़ साहब जो, जंहिं सिंधी ॿोलीअ खे डिजिटलाइज़ करण में वॾो किरदारु अदा कयो आहे। उन हिकिड़ी ॾाढी मायूं ॻाल्हि लिखी, भई सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोली इहा थींदी ई कोन, इन करे इनखे असां छो खणूं। मुंहिंजे नज़र में
इहा जेका सोच आहे, हथियार फिटा करण वारी सोच, इहा ई असांखे हमेशह शिकस्त ॾियारींदी आहे। अचो त असां अहद कयूं त हर क़ीमत ते सिंधी ॿोलीअ खे ईअं ई क़ौमी ॿोली बणाइण में कामयाबु थींदासीं जीअं हिंद में छा सिंधी कामयाबु थिया। त इहो जेको नुक़्तो आहे, चंद साल अॻ में किथे किथे ईअं पढ़ण में आयो हो त हिंदुस्तान जा सिंधी 10 अप्रैल 67 खे पंहिंजो जेको आहे सिंधियत जो ॾींहुं करे मल्हाईंदा। त जेकॾहिं असां वटि इहो सुवालु आयो त जेकॾहिं असां आलमगीर सतह ते सॼी सिंधी कम्यूनिटी, वर्ल्ड सिंधी कम्यूनिटी ऐं सॼी सिंध, ॿाहिरियों सिंधी जेको बि हूंदो आहे उहो डिपेंडेंट हूंदो आहे इंटरनल ते। तव्हांजे अंदरि जेकॾहिं क़यादत कोन्हे, ॿोलीअ जी का वारसी करण वारो कोन्हे, त हिंद जो सिंधी केॾी बि तहरीक हलाए उनखे दम न मिलंदो। तॾहिं असां सोचियोसीं त जेकॾहिं सिंध यूनाइटेड पार्टी साईं ज़ैन शाह जी क़यादत में इहो जेको आहे अज़म करे निकिरे त हाणे असांखे सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोली बणाइणो आहे, त को बैद कोन्हे त साल लॻे 2 साल लॻनि, इहो मुतालबो असां मञाए वेंदासीं। त हीउ जेको ॾींहुं आहे त सिंधी ॿोलीअ जो आलमी ॾींहुं करार ॾिनो वञे, सवाल आहे त उन जेको मज़बूत बुनियाद बि त हुजणु खपे न। पोइ जॾहिं असां सॼी सिंध जी तारीख़ खईंसीं त उन में असांखे अहिड़ो को बि ॾींहुं न मिलियो जंहिंजी उहा अहमियत हुजे। ॿोलीअ जा हंगामा हिते थिया आहिनि, हिते ॿोलीअ जो बिल सरकारी पास थियो। सॼी तारीख़ में असांखे जेकॾहिं को ॾींहुं मिले थो त सिंधी ॿोलीअ खे सरकारी लेवल ते का हैसियत मिली, उहा असांखे मिले थी 1853 में, जॾहिं ब्रिटिश इंडिया जी हुकूमत सिंधी ॿोलीअ खे सिंध जी सरकारी ॿोली करार थी ॾे। तारीख़ी हिस्टोरिकल ॾींहुं उहो आहे। हाणे उहो थी वियो माज़ी। उन खां पोइ 1853 खां पोइ ॿियो वॾे में वॾो ॾींहुं अचे थो 10 अप्रैल 67, जंहिं ॾींहं ते जीअं असां तहरीक हलाईसीं त सिंधी ॿोली क़ौमी ॿोली, सिंध जे सिंधियुनि में हालांकि मुआशी तौर ते इंतिहाई बदहाल आहे, पर कीरत बाबाणी, गोबिंद माली, राम जेको आहे, कृपलाणी, आचार्य, सॼी सिंध जे उन्हनि सिंधियुनि 10 साल तहरीक हलाई ऐं 17 सालनि में हिंद सरकार खां इहो मुतालबो मञाइण में कामयाबु थी आहे त आइन में, हिंदुस्तान जे आइन में पहिरीं 15 ॿोलियूं हुयूं। उन खां पोइ हिननि पार्लियामेंट में बिल पास करायो ऐं 10 अप्रैल 67 ते आइन में जे हुनजे 8 शेड्यूल में तरमीम कराए सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोली करार। त जॾहिं सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोली करार थो ॾिजे त असां इहो ई सोचियोसीं त इहो ई जेको ॾींहुं आहे, इहो ई सिंधी ॿोलीअ जो आलमी ॾींहुं थी सघे थो। तॾहिं असां इहा आइडियाज़ हिते समाज जे अंदरि 3 शयूं हूंदियूं आहिनि। जेका बि तहरीक हलंदी आहे, हिकिड़ी हुकूमत आहे, ॿियो अवाम आहे, टियों जेके बि क़ौमी अॻुवान हूंदा आहिनि, अदीब, शाइर, दानिश्वर हूंदा आहिनि, उहे हिन ॻाल्हि खे खणंदा। त शुरूआत उन्हनि खे ई करणी हूंदी आहे। त अॼु असां सियासी तौर ते बि सिंध यूनाइटेड पार्टीअ ओन कयो आहे त 10 तारीख़ खे असां आलमी ॾींहं जे तौर ते मल्हायूं। ऐं इहा ॻाल्हि असां तव्हांजे आॾो बि रखी आहे, सॼी दुनिया जे आॾो बि रखी आहे। त हिकु तरफ़ असां हिन सेमिनार जो बंदोबस्तु कयो साईं, ऐं ॿिए तरफ़ असां जेको आहे सॼी दुनिया जे सिंधियुनि ताईं इहो पैगाम पुॼायो त अचो त असां 10 अप्रैल खे सिंधी ॿोलीअ जो आलमी ॾींहुं करार ॾियूं। ऐं उन ॾींहं खां, ईअं न त उहो ॾींहुं ख़तमु थी वियो, ख़तमु, उन ॾींहं खां सिंधी ॿोली क़ौमी ॿोली तहरीक जो आगाज़ कयो। हीअ आइडिया आहे जेका तव्हां वटि पेश करण लाइ हीअ असां शुरूआत कई आहे। अलमियो इहो थियो जॾहिं मां आर्टिकल लिखियो सिंधीअ में त हिंद जे सिंधियुनि ताईं कीअं पुॼे, पर उनखे त छॾियो। असांजा, जीअं तव्हां ॻाल्हि कई, असांजा जेके प्राइवेट स्कूलनि मां पढ़ियल ॿार आहिनि, उन्हनि खे ई सिंधी नथी अचे। हाणे उन्हनि ताईं बि जेकॾहिं अॼु तव्हांखे पंहिंजो पैगाम पुॼाइणो आहे पंहिंजनि ई ॿारनि ते, मां बिल्कुलु पंहिंजा ॿार थो चवां,
त उन्हनि खे सिंधी पढ़णु हाणे अचे ई कोन थी। बीकन ऐं उन्हनि मां पढ़िया 3 दर्जे खां सिंधीअ जो सब्जेक्ट आहे रुगो, ऐं उन सिंधीअ जे सब्जेक्ट ते मार्कूं कोन्हनि। जॾहिं एग्रीगेट मार्कूं थियूं थियनि उर्दूअ जे सब्जेक्ट ते आहिनि, सिंधीअ जे सब्जेक्ट ते कोन्हनि। त पोइ हाणे त ॿियो इहो थियो, अॻे त असां पढ़ंदा हुआसीं बाबा सिंधी कोन थी अचे, उर्दू नथी अचे, उर्दू थी अचे। हाणे प्राइवेट स्कूल जे ॿार खे न सिंधी थी अचे न उर्दू थी अचे, हुनखे रुगो अंग्रेज़ी थी अचे। हाणे जेकॾहिं लंडन में बि साज़ अग्रवाल, किरण थदाणी ऐं तमामु घणनि हिंदू सिंध जे दोस्तनि गॾिजी हिकिड़ो लंडन सिंधी ग्रुप जोड़ियो आहे, उन्हनि 2-3 गॾिजाणियूं बि कयूं। हाणे उते बि जेकॾहिं का ॻाल्हि रखणी आहे त मां सिंधी ॿोलीअ जो आर्टिकल नथो रखे सघां, उहो जॾहिं मां अंग्रेज़ीअ में रखां त हाणे अंग्रेज़ी ॿोली हुजे उहा तव्हांजी बि लाज़मी ॿोली थी वई आहे। अहिड़ीअ रीति असां सॼी सिंधी ॿोलीअ जो बिल पास थियो, ॿोलीअ जा फ़साद थिया, असांखे हितां अॻियां वधिणो आहे। सिंधी, उर्दू, अंग्रेज़ी इहे 3 ॿोलियूं हिक ॿिए खे सपोर्ट ॾियण वारियूं ॿोलियूं। तव्हां सॼे सिंधु खंड जंहिंखे मां चवंदो आहियां, इंडियन सब कॉन्टिनेंट खे, सॼे पाकिस्तान जी त इहा क़ौमी ॿोली आहे कोन। हिंदुस्तान में सिंधी, पंजाबी, उर्दू इहे 3 हिंदुस्तान जूं क़ौमी ॿोलियूं, पर पाकिस्तान में इहे क़ौमी ॿोलियूं रुगो उर्दू आहे। जेका पाकिस्तान में मां चवंदो सॼे हिंदुस्तान में खणिबो आहे त तहज़ीबूं 3 आहिनि। हिकिड़ी ॾखण हिंदुस्तान जी दरावड़ी तहज़ीब आहे जेका मुंहं जे दड़े जी ॿोली उन सां मिले थी। ॿी जेको आहे गंगा जमुना जी तहज़ीब आहे, ऐं 3 सिंधू तहज़ीब आहे। त सिंधू तहज़ीब जूं जेके बि ॿोलियूं आहिनि, अदारा साईं फ़क़ति ही न खुलणु खपनि, सिंधी ॿोलीअ जो अदारो तव्हां ही पढ़ी सघो था। हीअ त सॼी दुनिया नथी पढ़ी सघे, पर हीअ ॿोली तव्हां पढ़ंदव कीअं जेसि ताईं तव्हांखे हीअ ॿोली न ईंदी। हिन सॼे पासे ॾांहुं हलिया वञो जेके बि बोर्ड लॻल आहिनि। थैंक यू। सॼी दुनिया जा महक़क़ मुंहं जे दड़े जी ॿोली पढ़ण लाइ महिनत था कनि, पर हीअ जेका ॿोली रही आहे उहा किथे आहे? असांखे त उहा पढ़ण बि नथी अचे। जॾहिं ब्रिटिश गवर्नमेंट 12 आलम विहारिया त सरकारी ॿोलीअ जो स्क्रिप्ट कहिड़ो हुजे, त स्क्रिप्ट मंज़ूर त थियो अरबी जो, जेको बेसिकली अरबी न आहे, पर्शियन स्क्रिप्ट आहे। उते हिकिड़नि माण्हुनि, हिकिड़े आलम आर्ग्यूमेंट कयो, जेकॾहिं अॼु त सॼी सिंध में अरबी ऐं पर्शियन स्क्रिप्ट हले थो, इन जे करे तव्हां हुनखे राइज कयो था, पर उन सां गॾोगॾु तव्हां देवनागरी स्क्रिप्ट खे ख़तम न कयो। जेकॾहिं तव्हां उन स्क्रिप्ट खे ख़तम कयो त 2 वॾा नुक़सान थींदा। सिंध जी तारीख़, सिंध पंहिंजे सॼे माज़ीअ सां कटिजी वेंदी। हज़ारे सालनि जी उनजी जेका तारीख़ आहे उहा सॼे जी सॼी देवनागरी स्क्रिप्ट में आहे। हीअ त 712 खां पोइ जी आहे। हज़ारे सालनि जी दुनिया खां तव्हां कटिजी वेंदव। ॿियो हुन आर्ग्यूमेंट ॾिनो त हिंदी, पर्शियन लैंग्वेज हुजे, अरबिक, इहे सिंधु खंड जूं ॿोलियूं कोन्हनि। सॼे हिंदुस्तान जूं, सॼे इंडियन सब कॉन्टिनेंट जूं सभु ॿोलियूं देवनागरी स्क्रिप्ट में थियूं लिखिजनि। त तव्हांजो सिंध ऐं हिंद जो जेको तारीख़ी रिश्तो रहियो आहे ॿोलियुनि जो ऐं तहज़ीबुनि जो, उहो कटिजी वेंदो। ऐं जॾहिं तव्हांखे जी जनरेशन खे
देवनागरी ॿोली न ईंदी, स्क्रिप्ट पढ़णु न ईंदो त उहो मूं जे तरह जी ॿोलीअ ते रिसर्च काॾा कंदो? हुनखे त रिसर्च करणु ईंदी ई कोन, हुनखे पहिरीं त ई पोइ सिखणो पवंदो। त इहो ई सबबु आहे। असां तनक़ीद त कयूं था, असांजा ॿ पासा आहिनि। हिकिड़ो मुसबित पासो आहे, ॿियो जेको आहे मनफ़ी पासो आहे। मनफ़ी पासे ते डॉक्टर साहब, प्रोफेसर साहब ॻाल्हाए वियो। मां अॼुकल्ह चवंदो आहियां तमामु घणो मातम थी चुको, असां मनफ़ी ॾाढो ॻाल्हायोसीं, हाणे मातम कदे मां निकिरो, हाणे उमेदुनि जी मशाल ॿारियो, नओ मुस्तक़बिल जोड़ियो। इन करे मां पॉज़िटिव शइ ते वधीक ॻाल्हाईंदो आहियां। त सिंधी ॿोलीअ जा अदारा जुड़िया आहिनि न। अॻु त हिकिड़ो बि न हो। 80 में असां कराची वियासीं, कंहिं सिंधी माण्हूअ जो आवाज़ ॿुधण लाइ सिकंदा हुआसीं। अॼु सॼी कराचीअ में सिंधियुनि जे बदिरां ओ कल्ह मुआजिर चवंदा हुआसीं, अॼु उर्दू स्पीकिंग था चऊं। उहे एहसास महरूमी जो शिकार थी विया, असांजो आख़िरी शहर बि असांजे हथनि मां वञे थो पियो। सिंधी माण्हुनि पंहिंजा शहर मोटाया। इहा नारायण श्याम जी शाइरी, मां 88 में हिंदुस्तान वियुमि, हर सिंधीअ खे इहो डपु हो, सिंधी ॿोली ख़तम थी वेंदी, नौजवाननि खे सिंधी अचे नथी। हाणे हिंदुस्तान में रुगो स्पोकन लैंग्वेज थी वई आहे। पर तव्हां ॾिठो अॼु मयारी सिंधी म्यूज़िक सिंध खां वधीक हिंद जा सिंधी नौजवान जतन उदेसी ऐं जेको आहे ॿिया था ॻाइनि। त तव्हां हुनखे इग्नोर न कयो। मां चवंदा कंहिं बि क़ौम जे तरक़ीअ में 3 शयूं घुरिजनि। ह्यूमन रिसोर्सिस, सिंध में 5 करोड़ सिंधी आहियूं, उन खां पोइ खपंदो आहे कैपिटल, ऐं उन खां पोइ खपंदो आहे इंटेलेक्चुअल टेक्नोलॉजिकल इन डेप्थ स्किल। जेकॾहिं सॼी दुनिया जे सिंधियुनि खे ॻंढियो त इहे 3 शयूं अॼु असां वटि आहिनि। रुगो हुनखे ॻंढण जी ज़रूरत आहे। ऐं हुनखे ॻंढींदी कहिड़ी? उनखे ॻंढे सिंध थी सघे। हिंद जा वेठल सिंधी नथा ॻंढे सघनि, लंडन ऐं वाशिंगटन जा वेठल सिंधी, दुबई जा वेठल सिंधी नथा ॻंढे सघनि। सिंध जी जड़ ही आहे, सॼी दुनिया जे सिंधियुनि खे को जोड़े सघे थो त सिंध जी कुवत ई जोड़े सघे थी। ऐं जोड़ण वारियूं 2 कुवतूं हूंदियूं आहिनि, हिकिड़ी ॿोली, ॿियो उन ॿोलीअ जी वारसी करण वारी सियासी कुवत। जॾहिं पाकिस्तान ठहियो ऐं उर्दूअ खे क़ौमी ॿोली करार ॾिनऊं त बंगाल जो मिडिल क्लास इंटेक्ट हो। उन्हनि कायदे-आज़म खे ई जवाबु ॾिनो, क़ौमी ॿोली खपे, बंगाली खपे। तव्हां सिंधी कयो न कयो न, असांजो वास्तो कोन्हे, पर बंगाली असांखे क़ौमी ॿोली खपे। तॾहिं पहिरियों जीअं त सिंध जो सॼो मिडिल क्लास निकिरी वियो, इहो मातम करण जी ज़रूरत कोन्हे का हाणे त असां सिंधी कुझु न करे सघियासीं। असां सिंधी मिडिल क्लास न हूंदे बि, छो त सिंधी मुस्लिम सोसाइटी या पीज़ेंट्री लोअर क्लास हो या अपर क्लास हो, तमामु महदूद मिडिल क्लास हुयो। उन सॼे मिडिल क्लास, साईं जीएम सैद हुजे, हैदर जतोई हुजे, शेख हयात हुजे, कीरत बाबाणी हुजे, गोबिंद माली हुजे, कामरेड सोपो हुजे, चंद माण्हुनि सॼो जेको आहे खयो, पर हुनखे सियासी सघ कंहिं बख़्शी। जॾहिं साईं जीएम सैद इहा हिमायत कई, हिमत कई, त हुन पूरे जेको आहे हिन जा बुनियादनि खे चैलेंज कयो। चई छाजो नज़र आहे इस्लाम, सिंधी क़ौम आहे ऐं असांजो बुनियाद जेको आहे सिंध जी तारीख़ ऐं तहज़ीब ते आहे, पंहिंजी ॿोलीअ ते। त अॼु असांखे ई जुरत करणी पवंदी त बाबा जेकॾहिं हिंद जा सिंधी कमज़ोर तरीन शिकिल में पंहिंजी क़ौमी ॿोलीअ खे मञाए सघनि था, सिंधीअ खे, त असां छो नथा मञाए सघूं? इहो ई अज़म करणो पवंदो, इलाही जिदोजहद करणी पवंदी ऐं असांखे कामयाबी मिलंदी। पर हिन सां गॾोगॾु 3 ॻाल्हियूं इंतिहाई अहम हूंदियूं आहिनि। हिकिड़ो आहे हुकूमत जी ज़िमेदारी। हुकूमत जी ज़िमेदारी कहिड़ी आहे? हिकिड़ी आहे मर्कज़ी हुकूमत। कल्ह जे भेट में अॼु हालतूं साज़गार आहिनि। अॼु कल्ह नारो हयो जेको आहे नवाज़ शरीफ़ जाग पंजाबी जाग,
हाणे मरियम नवाज़ खे मां ॿोली यादि आई आहे, पोइ चयोसि न पंजाबी ॿोली क़ौमी ॿोलीअ जो मुतालबो करे। पर असां त पीपल्स पार्टीअ खां घुर कंदासीं न। तव्हां चओ था त असां सिंधी आहियूं, क़ौम परस्त आहियूं, वॾा क़ौम परस्त था ठहो, कार्ड था खणो, आणियो सिंध असेंबलीअ में सिंधी ॿोली क़ौमी ॿोलीअ जो बिल त ॾिसो। हिते ड्रामो थींदो आहे, अदा रुगो सिंधी ॿोली छो, 4 ॿोलियूं छो न, भला रुगो 4 ॿोलियूं छो, ओ गिलगिती हिंदको फलाणी 8 ॿोलियूं छो न। इहो सॼो जेको ड्रामो आहे न, इहो इन लाइ हूंदो आहे त तव्हां असुल मसइले खे गोल करे वञो। इन क़िस्म जो मुतालबो थींदो आहे। इन करे असां हिन भेरे इहो मुतालबो न कंदासीं त 4 ॿोलियूं कयो या 8 ॿोलियूं कयो। पंजाबियुनि खे क़ौमी ॿोली करणी आहे, पंजाबी पाण मुतालबो कनि। असांजो कमु आहे सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोली मञंदा। असां पंहिंजी ॻाल्हि कंदासीं। असां कल्ह खां अॼु जेका नई ॻाल्हि था कयूं त सिंधी ॿोलीअ जो उर्दू ॿोलीअ सां या अंग्रेज़ीअ सां को तज़ाद कोन्हे। उर्दू ॿोली सॼे हिंदुस्तान जी राब्ते जी ॿोली आहे, असांखे क़बूल आहे। अंग्रेज़ी ॿोली सॼे दुनिया जी इंटरनेशनल लैंग्वेज आहे, उहा असांखे क़बूल आहे। बल्कि सिंधी क़ौम जी तरक़ी, ही मां ज़ाती तौर ते पंहिंजो ख़्यालु थो ॾियां त असांखे सिंधी क़ौम करणी ट्राइलैंग्वेज घुर्जे। असांजे हर सिंधी माण्हूअ खे सिंधी बचे, उर्दू बचे, अंग्रेज़ी बचे, उहा सॼी दुनिया खे कॉम्पीट करे। डिजिटल दौर जी AI जी ॿोली अंग्रेज़ी आहे, पर अॻे तर्जुमा करण जेके ॾुखिया हूंदा हुआ, हाणे तव्हां मिंटनि में तर्जुमा था कयो। हिकिड़े ॾींहं में मां सिंधीअ में सुबुह ते आर्टिकल लिखियो आहे, मंझंदि जो चैट GPT ते वेही करे उर्दूअ में ट्रांसलेशन कई आहे, शाम जो इंग्लिश में कई आहे। ऐं वॾा वॾा इंटरनेशनल अदारा आहिनि, उते त तव्हांजो सिंधी ऐं उर्दूअ में लिखियल आर्टिकल न हलंदो, उते त तव्हांजो इंग्लिश में लिखियल आर्टिकल हलंदो। ऐं उन्हनि अदारनि में उहे असां पब्लिश कराए छॾियासीं। ऐं उन ई ॾींहं ते नतीजे में अॼु सॼी दुनिया जे अंदरि ॿियनि सिंधी तंज़ीमुनि ते अॼु सुबुह जो फेसबुक ते आयो पए। असां इन्हनि सभिनि ॾे, जीअं हिते मैसेज मोकिलियो आहे, हिंदु सिंध ऐं लंडन जे सिंधियुनि ॾे बि मैसेज मोकिलियोसीं त अॻे त तव्हां नाले मात्र सिंधियत जो ॾींहुं करे पिया मल्हायो, अचो त गॾिजी सभई असां 10 अप्रैल खे आलमी ॾींहुं करे ॿोलीअ जो मल्हायूं ऐं उतां खां असां तहरीक जो आगाज़ कयूं। जी साईं नसीर मिर्ज़ा साहब जन असां गॾु आहिनि, मां खेनि गुज़ारिश कंदुसि पाण अचनि पंहिंजे ख़्याल में साहब। ऐं तमामु लाइट मूड में मां सां गुफ़्तगू कंदुसि 10-15 मिंट। ऐं बेहद पंहिंजी निहायत अदब ऐं एहतराम सां चवां थो त अॼोकी तक़रीब में मुंहिंजो उस्ताद मोहतरम डॉक्टर काज़ी ख़ादिम साहब जिन मौजूदु आहिनि, छाकाणि त मूं सिंधी लिटरेचर में पंहिंजी मास्टर्स कई आहे, मास कम्युनिकेशन में। ख़ान मोहम्मद कंवर साहब मुंहिंजो प्रोफेसर हुयो, पर सिंधीअ में जॾहिं मूं पंहिंजी लैंग्वेज में पंहिंजी मास्टर्स कई त मुंहिंजो उस्ताद डॉक्टर काज़ी ख़ादिम साहब ऐं संदन पेरनि जी ख़ाक आहियां, अॼोकी इन तक़रीब में मौजूदु आहिनि। बाक़ी मां कसम त अलीअ जो खणी थो चवां त ज़ैन शाह साहब ते जॾहिं मुंहिंजी निगाह पई आहे त मां छो न चवां त हुनजे रग रग में, हुनजे वजूद में, हुनजे रत जे पुड़े पुड़े में सलाम आहे साईं जी से। असल में असां ही जेको अॼोको मौज़ू आहे उन ते मुंहिंजा स्कॉलर दोस्त ॿोलीअ जी अहमियत ते ॻाल्हाईंदा, पर ॿोलीअ खे ॿोली करण वारा, उनखे आलमगीर दर्जे ॾियण वारियूं जेके शख़्सियतूं आहिनि, असीं छो न उन्हनि जे कंट्रीब्यूशन खे विसारियूं। आहूजा साहब असांखे ॿुधायो ही 1853 में जॾहिं सूरत ख़ती ठही आहे त मिर्ज़ा कलीज बेग फेब्रुअरी में सिंधी ॿोली जी जदीद सूरत ख़ती ठही आहे त कलीज बेग पंहिंजे शायदि अक्टूबर जी 4 अक्टूबर ते पोइ पैदा थियो आहे। त जिन अॼोकी तक़रीर में जेका मुख़्तसिर तरीन गुफ़्तगू कंदुसि त उहे शख़्सियतूं जिन असांजी सिंधी ॿोलीअ खे ॿोलीअ जो दर्जो ॾियारियो आहे ऐं आलमगीरियत उनखे बख़्शी आहे। त ऐं 2 हवाला हिते विच में जल्दी में ॾींदो हलंदुसि त साईं जेम्स सईद साहब पहिरीं शख़्सियत आहिनि जिन असांजी सूरत ख़ती ठहण जी त पंहिंजी जाइ ते, पर जॾहिं पाण तालीम जा वज़ीर थिया आहिनि ऐं क़याम पाकिस्तान खां पहिरीं जी ॻाल्हि आहे त तव्हांखे ख़बर आहे त पंहिंजी ॿोलीअ जे अदबी इल्मी सरमाए खे
रजिस्टर्ड करण वारी जेका कराइण वारी जेका शख़्सियत आहे सिंधी अदबी बोर्ड जो क़याम खणी पोइ हुनजो कहिड़ो बि नालो हुजे अॻ में साईं जी एम सईद सिंधी अदबी बोर्ड छो क़ाइमु कयो त असांजी ॿोलीअ में जेको अपरंपार जेको इल्मी अदबी सरमायो आहे उनजी हिफ़ाज़त थियणु घुरिजे उनखे महफ़ूज़ करणु घुरिजे उनजो लिखत में छाकाणि त पाईंदगी जेका आहे शऊर रखी आहे असीं अर बर कंकर करातरी मंदर शाइर चई वियो लिखीसीं त असांखे ख़बर पई त शऊर मुसलसिल ऐं लिखत जी सूरत में ज़िंदा रहे थो त साईं जी एम सईद जो ख़्यालु थियो त असांजी जेका ॿोलीअ में इल्मी अदबी सरमायो आहे उनखे लिखत जी सूरत में अचणु घुरिजे सिंधी अदबी बोर्ड जो क़यामु थियो उन खां पोइ साईं जी एम सईद जी जेका बि तहरीक आहे उनखे आवाज़ ॾियण वारी ॿी वॾी शख़्सियत आहे उनजी औलाद खे असांजो सलाम आहे जंहिं चयो त जिए सिंध जाम मोहब्बत पीए सिंध ही साईं हैदरबख्श जतोई साहब आहे पर सिंधी ॿोलीअ खे जेको अदब जी आलमगीरियत जे हिन वक़्तु दुनिया में त बि ॾिसो न त पैबलो नरोदा खां वठी असीं जेकॾहिं फैज़ अहमद फैज़ साहब जो नालो वठंदासीं उर्दू ॿोलीअ जे हवाले सां या दुनिया जे ॿियनि परॾेही ॿोलियुनि जे हवाले सां त उनजो नालो ज़िंदा आहे उन्हनि जे पंहिंजे राइटर्स जे करे ज़िंदा आहे त मूं अव्हांखे ॿुधाइण पियो चाहियो त पहिरीं शख़्सियत असांजो मिर्ज़ा कलीज बेग साहब आहे साईं जी एम सईद जो उस्ताद आहे साईं जी एम सईद जी परवरिश करण वारो आहे साईं जी एम सईद थोरे में आया आहिनि उनजी ख़तो किताबत आहे ऐं कलीज बेग साहब जे टिनि चइनि माण्हुनि जो तव्हांखे कंट्रीब्यूशन ॿुधाइण थो चाहियां त जिन असांजी सिंधी ॿोलीअ खे सिंधी ॿोलीअ जे दर्जे ॾियारण में आलमगीरियत जे रुतबे ताईं पहुचाइण में पंहिंजो फ़र्ज़ु अदा कयो त सभ खां पहिरीं त असांजो मिर्ज़ा कलीज बेग साहब आहे उन असांखे ॿुधायो त ही सिंधी ॿोली जेका सूरत ख़ती जेका मॉडर्न सिंधी 52 करण वारी उन खां अॻु में सभु ख़बर आहे कि प्रोफेसर वेठा आहियो अबुल हसन वारी सिंधी आहे जंहिंमें 26-27 हर्फ़ हुया पर पोइ जॾहिं जामियत साईं जेको धरावड़ी पूरे तलफ़ुज़नि वारा जेके लफ़्ज़ असांजी हिन मौजूदु सूरत ख़तीअ में आहिनि उहा हिकिड़ी जामे ॿोली आहे असीं दुनिया जो हर हर्फ़ कहिड़े बि आवाज़ वारो हुजे साउंड पैटर्न हुनजो कहिड़ो बि हुजे असीं पंहिंजी ॿोलीअ में सिंधी ॿोलीअ में हुनखे अदायगी करे था ॼाणूं त कलीज बेग साहब जो फ़र्ज़ु थियो त हुन जॾहिं बैन अवी इंटरनेशनल लिटरेचर ॾिठो त हुन चयो त असांजी सिंधी समाज में नाविल कोन्हे त नाविल कीअं लिखिजे हुन दिलाराम लिखियो हुन ज़ीनत नाविल असांखे लिखी ॾिनो त फिक्शन में असीं हिन तरीक़े सां अचण वारा आहियूं ये हिंदुस्तान में डिप्टी नज़ीर अहमद जो दौर आहे असां वटि कलीज बेग तव्हांखे नाविल पियो लिखणु सेखारे त अचो त पंहिंजे समाज खे कीअं लिखूं ऐं ज़ीनत हुन नाविल लिखियो ज़ीनत छा आहे लुबे लुबाब हिकिड़ी पढ़ियल लिखियल माउ जो तसवुर आहे ज़ीनत नालो ई घर जी ज़ीनत आहे उन खां पोइ हुन दिलाराम लिखियो आहे उन खां पोइ हुनजो ख़्यालु थियो त दुनिया में उर्दूअ में अंग्रेज़ीअ में एसेज़ लिखजनि पिया त हुन बेकिंस एसेज़ जो जेको किताबु आहे हुनखे मकालातुल हिकमत जी सूरत में लिखियो त हीअं लिखो मकाला हीअं लिखो मज़मून पोइ हुन जॾहिं शाह लतीफ़ खे पढ़ियो त हुन चयो त हीअ त ईंदड़ ज़माननि में ॾुखियो शाइर आहे हिन जी ॿोली ईंदड़ ज़माननि में जॾहिं असांजी ॿोलियुनि खे मुख़्तलिफ़ दर्जा हुनखे थींदा त उहे कीअं सम्झंदो नओं नस्ल त हुन शाह लतीफ़ जी लुग़त लिखी आहे लुग़ात क़दीमी लुग़ात लतीफ़ी ऐं शाह लतीफ़ जे रिसाले जी कुंजी उन खां पोइ हुन लाइफ ऑफ शाह अब्दुल लतीफ़ भिटाई अंग्रेज़ीअ में पहिरियों किताबु आहे जॾहिं कलीज बेग 37-38 सालनि जो आहे त हुनखे किताब खे लिखियो आहे उन खां पोइ हुन अहवाल शाह अब्दुल लतीफ़ त छा ही सॼी दुनिया खे असीं छा पिया ॿुधायूं त असीं हेॾा रिच आहियूं पंहिंजे लिटरेचर में ऐं असीं पंहिंजे हिन सूरत ख़तीअ में सभु कुझु लिखी सघूं था उन खां पोइ जेका ॿी वॾी शख़्सियत आहे उहा असांजो डॉक्टर नबीउश ख़ान बलोच साहब आहे जंहिं 100 खां वधीक इहे सभु साईं जी एम सईद जे शागिर्द आहिनि सभु साईं जी एम सईद जे रस्ते ते हलनि पिया साईं जी एम सईद जेको फॉलोवर आहे मिर्ज़ा कलीज बेग जो उनजे रोशनी किरणनि जी सूरत में असांजे ॿियनि शख़्सियतुनि में आउं हिकिड़ी ॿी शख़्सियत जो नालो वठंदुसि डॉक्टर बलो साहब छा कयो चाइना वांगुरु दुनिया जी जेके इंडिजिनियस ॿोलियूं आहिनि उन्हनि जो जियापो जेको हूंदो आहे उहो सॼो लोक ऐं फोक अदब ते हूंदो आहे उन लोक ऐं फोक अदब खे डॉक्टर बलो साहब जिन 50-40 साईं जी एम सईद जी अप्रूव कयल जेका स्कीम आहे जेका अदबी बोर्ड जी आहे उन जा शाया थिया पर उन खां पोइ बि डॉक्टर साहब जिन ॿिया मज़ीद किताब लिखिया आहिनि रिहान हीरन खान तक़रीबन 100 खनि किताब आहिनि जिन में हुन नसर में असांजे लोक अदब लोक कहाणियूं जिननि भूतनि परियुनि जूं कहाणियूं इहे असांजी हर इंडिजीनियस जेका क़ौम हूंदी आहे मुकमिल क़ौम हूंदी आहे उन वटि पंहिंजो मुकमिल हेपोथिसिस बि हूंदो आहे सरमायो बि हूंदो आहे लोक मौसीक़ी बि हूंदी आहे लोक गीत बि हूंदा आहिनि त डॉक्टर साहब असांखे हुन सरमाए खे हिफ़ाज़त में आणे ॾिनो ही ऐं
छा ते पियो ॻाल्हायां, इन मौज़ू ते पियो ॻाल्हायां त हीअ जेका ॿोली आहे, जेका जेका सूरत ख़ती ठही आहे, उनखे असांजे माण्हुनि ऐं उन खां पोइ असांजो वॾे में वॾो नालो शेख अयाज़ आहे, पंहिंजी ॿोलीअ में मियां जे तूं चवंदे माउ तोखे अहिड़ो साउ ॾींदी, ॿी ॿोली किथे, या ॿोलीअ में बिहार आउं न अचिणो आहियां, ॿोलीअ में बिहार आउं न अचिणो आहियां, हूअं त अखी चार ईंदा नौटण खेॾड़ा। त आउं इख़्तिसार सां इन क़िस्म जी गुफ़्तगू जेका आहे असां करे पियो सघियुसि ऐं ॿुधाए पियो सघियुसि त हीअ सभु अहिड़ियूं शख़्सियतूं आहिनि। हूअं त पोइ लातइदाद असांजूं शख़्सियतूं आहिनि, इमदाद हुसैनी ताईं सिंध जी ॻाल्हि करियो, ॻाल्हि न बि ॿुधंदासीं। साईं जीएम सईद जो फ़िक्र आहे जेको इमदाद जी इन हिकिड़ी नंढड़ी सिट में समुंड आहे जेको इन पूज़े में असांखे बंदि करे ॾिनो आहे। ऐं ॿियो जेको ॾिसो असांखे हीअ जेकी किताब लिखी ॾिना प्रोफेसरनि, दानिश्वरनि, लेक्चररनि, स्कॉलरनि, उहे त असांजे शेल्फ जो हिसो थिया न। पर असांखे ब्रॉडकास्टिंग जे लाइ पीर अली मोहम्मद राशिदी जो नालो वठंदुसि, असीं हुन सां सभु इख़्तिलाफ़ करियूं किन सियासी मामलनि ते। असांजो त को सियासी बैकग्राउंड कोन्हे, असीं हिकिड़ा ख़ालिसी ऐं मिर्ज़ा कलीच बेग जो फोटो आहे ऐं उन ख़ानदान जो, उनजो मुंहिंजो इस्म आज़म मिर्ज़ा कलीच बेग आहे। त मूं अव्हां खे ॿुधायो पियो त पीर अली मोहम्मद राशिदी साहिब जो नालो कीअं न वठंदासीं, जंहिं 1948 में 1955 में सिंध में ब्रॉडकास्टिंग दिल्लीअ मां आया, बॉम्बे वारा आया, असांजो ज़ुल्फ़िकार बुखारी साहिबु आयो ऐं हमीद नसीम साहिब वारा आया, ॿिया केतिरई दोस्त उन्हनि पंहिंजी ॿोलीअ में, पंहिंजी ॿोलीअ जी मौसीक़ी खे, पंहिंजी ॿोलीअ जी ठुमरियुनि खे, पंहिंजी ॿोलीअ जी क्लासिकल रागनि खे, पंहिंजी ॿोलीअ जे जेके उन्हनि जा साज़ आहे उन्हनि खे मुरविज कयो। पर पीर अली मोहम्मद राशिदी चयो ख़बरदार, हिते इहा ॿोली हलंदी पर असांजी ॿोली हलंदी, अलगोज़ो हलंदो। साईं जीएम सैयद पठोरे मां शाह मोहम्मद नाबीना खे अलाए किथां वीचारो ब्लाइंड माण्हू हुयो, उनखे आणे रेडियो पाकिस्तान हैदराबाद में मुतारफ़ करे, बाबा असांजो वादी महराण जो साज़ अलगोज़ो आहे, हिन खे अलगोज़े खे असांजे साम्हूं अचणु घुरिजे। उन खां पोइ डॉक्टर बल्लो साहब चयो त बाबा असांजो साज़ मुरलिन जो जोगी आहे, इक़बाल जोगी खे अरोड़ जे मस्तके वठी आया आहियूं, उनखे पोइ उन्हनि उते आम कयो। त आउं चवां थो त हिकिड़ो शेर उर्दू में है रईस फरोज़ साहब जो, त हुस्न को हुस्न बनाने में मेरा हाथ भी है, आप मुझको नज़रअंदाज नहीं कर सकते। त असां मोहतरमा जी ज़रीना बलोच खे बि आउं हिन पंहिंजी तक़रीर जी आख़िर में यादि कंदुसि, छाकाणि त साईं हैदर बगजतोई साहिब त ज़बरदस्त गीत लिखी छॾियो, पर उनजी तर्ज़ ठाहिण, उनखे आम करणु, महफ़िल में ॻाइणु, जीअ सिंध जाम मोहब्बत ॿी सिंध जी ज़रीना बलोच खे बि ओतिरो ई हुनजो हिसो आहे असांजी ॿोलीअ खे अज़मत बख़्श करण जो, जेको सिंध खां हिंद ताईं वई आहे। ऐं जिते किथे बि न नारायण शाह हुजे, हरे दिलगीर हुजे, पोपटी हीरानंदाणी हुजे, सुंदरी हुजे, उत्तम हुजे, सभिनी जे अॻियां हुननि सां गॾु हम आवाज़ थी जीअ सिंध ॻायो। मां सिंध जो पैगाम हुन सिंध ताईं बि पहुचायो। ऐं हिकिड़ो नंढिड़ो नज़्म पढ़ंदुसि ऐं थोरो सुरीलो बि आहियां, हुन ते याकूब इजाज़त आहे, बाक़ी 5 मिंट। ज़ैन साईं जिन जॾहिं इहा पंहिंजे दरिया, पंहिंजे पाणीअ सां मोहबत जी ॻाल्हि कई त मूं हिकिड़ो नज़्म लिखियो, ऐं टुटल फुटल शाइर आहियां, ऐं मुंहिंजी का एॾी वॾी हैसियत कोन्हे। त मूं पे चयो न घुरिजे असांखे, पाणी हुनजो उनवान आहे। त मूं पे चयो, साईं जलाल महमूद शाह साहिब जिन जॾहिं ॿुधो त उन्हनि खे ॾाढो ई नज़्म पसंदि आयो। ज़ैन शाह साईं जे अॻियां वरी थो पढ़ां त मूं पे चयो न घुरिजे असांखे, न सपनो न गुल, न मोल्हे न मोती अमुल, फ़क़ति जल सजल को अमर जल, सिंधो में पाणी इहा ई कहाणी, सितारा अड़ियो सितारा, असांजे नसीबनि जे नीरे उफ़क़ ते न तूं चमकंदे छा, कबूतर अड़ियो कबूतर, मदीने जा प्यारा कबूतर, परनि में लिकाए सगोरे नबीअ खे, असांजो सनीहो न पहुचाई दे छा त बिट जो भिटाई, सन जो सनाई, खुदा जी खुदाई, न तोखां घुरनि था फ़क़ति पंहिंजे दरिया में पाणी, इहा ई कहाणी। ऐं आख़िर में ॿ 4 अखर सुरीला जेके आहिनि वाई ठाहे आयो आहियां, ॿुधाइण जी साहिब इजाज़त है। मुंहिंजी सॼी ज़िंदगी म्यूज़िक डायरेक्टरनि सां गॾु रहियो आहे ज़ैन साईं, इन करे थोरो सुरीलो बि आहियां। बाक़ी जगदीश आहूजा साहिब जे हिकिड़ो जेको लफ़्ज़ चयो त मूं रड़ कई त न साईं न चओ, साईं चयो त मातम बंदि कयो त पोइ मुंहिंजो असीं मोहरम हाणे कीअं मल्हाईंदासीं। मातम त असांजो ज़ेवर आहे, असीं मातम खां सवाइ कुझु नथा ॼाणूं। अॼु बि तव्हीं जेकॾहिं चौराहे ते बि मातम था कयो तॾहिं त तव्हांजा केरु थो ॿुधे, कहिड़ी अदालत असांजो इंसाफ़ थी असां सां करे, सिवा कानून तोड़ण जे वधण जी वाट ई कान्हे। उस्ताद बुखारी साईं चवे थो, कयो महदूद कानूननि, कयो महफ़ूज़ कानूननि। ऐं साईं ज़ैन शाह तव्हीं असीं सभु गॾिजी जॾहिं चौराहनि ते बबर लोहे खां वठी हैदर चौक ताईं विहूं था
त पोइ सिवा कानून टोड़ण जे वधण जी वाट ई कान्हे। ऐं कानून टोड़ण वक़्तु जेसिताईं मातम न कबो तेसिताईं आवाज़ अदालतुनि ताईं कोन पहुचंदो। सो इन करे आहूजा साहिब तव्हां खां माज़रत सां असांजो मातम मुहर्रम जो बि जारी रहंदो ऐं असीं सिंध जा वासी मातम कंदा रहंदासीं, पंहिंजा हक़ वठंदा रहंदासीं। बांसुरी बिटाईअ जी, बांसुरी बिटाईअ जी, सिंध ऐं सिंधी ॿोली। बांसुरी बिटाईअ जी, बांसुरी बिटाईअ जी, सिंध ऐं सिंधी ॿोली। छेर जा पई छमके, छेर जा पई छमके, सम्झ सा दराज़ा जी, सिंध ऐं सिंधी ॿोली। चपड़ियूं ऐं यकतारा, चपड़ियूं ऐं यकतारा, रागणियूं सदा रंगी, सागणियूं सदा रंगी, बांसुरी बिटाईअ जी। छा रखियल चीज़ल छा, छा रखियल चीज़ल छा, साफ़ दिल ॿई सूफ़ी, साफ़ दिल ॿई सूफ़ी, सिंध ऐं सिंधी ॿोली। अचकलीच जे दर ते, अचकलीच जे दर ते, मोतियनि सां भर झोली, मोतियनि सां भर झोली, सिंध ऐं सिंधी ॿोली। कल्ह डॉक्टर अल्लामा कासमी चेयर हुनजा चेयरमैन आहिनि, मां इंतिहाई एतिराम सां प्रोफेसर काज़ी खादिम साहब जन गुज़ारिश कंदुसि पाण पंहिंजे ख़्याल जो। प्रोफेसर काज़ी खादिम आउं सिर्फ़ु एतिरो चवंदुसि त सियासत खे छॾे ॿियनि सभिनी ॻाल्हियुनि खे छॾे जेकॾहिं सिंधी ॿोलीअ खे हुनजे पंहिंजे हैसियत खे असां पंहिंजे दिलि में बल्कि असां हुनखे तराज़ू में रखंदासीं त हर सूरत में उहा हिकु मुल्क जी ॿोली बणजण जे क़ाबिल ऐं मुल्क जी ॿोली आहे। तंहिं करे असां इहो न सिर्फ़ु मुतालिबो था करियूं पर इहो हद था करियूं त सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियारण लाइ जेकी कुझु बि असां खां थी सघंदो उहो असां कंदासीं। ऐं थी छो कोन सघंदो, हिते असां सां घणा दफ़ा मज़ाक कया विया आहिनि हिन ई राष्ट्रम ते, हिन ई पोडियम ते, सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ज़बान बनाइण लाइ वक़्त जे वज़ीरनि कमेटियूं क़ाइमु कयूं। उन कमेटी में असांखे ॾींहं जो मंझंदि जी निंड खां, मंझंदि जी निंड असांजी आहे वाहिद निंड जेका कंदा आहियूं, राति निंड असांखे थिए कान, उहा निंड विञासीं ते आयासीं। हितां असांखे ॿुधायो वियो त सिंध असेंबली में रेज़ोल्यूशन पास थियो जंहिंमें मेंबर पूरा कोन आहे, पर उन रेज़ोल्यूशन जे तौर ते पाकिस्तान ठही वियो। पाकिस्तान रेज़ोल्यूशन पहिरीं सिंध असेंबलीअ मंज़ूरु कयो, जंहिं असेंबलीअ जे खुटियल मेंबरनि जे कोरम ते पाकिस्तान ठही वियो। उन असेंबलीअ जे असांजी सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोली नथी करार कई सघे। क़ौमी ॿोली त हीअ आहे, छो जो असां सिंध हिकु क़ौम आहे। मूंखे चाचा हफ़ीज़ कुरैशी मुंहिंजो चाचो हो, ऐं मुंहिंजो असां वटि सिंध में रिश्ता कुझु ईअं हूंदा आहिनि जो साॻियो माण्हू सौटु बि हूंदो आहे, वरी चाचो बि हूंदो आहे, उहो शादियुनि वादियुनि जे चकरनि में। त मुंहिंजो भाउ हुओ ऐं मुंहिंजो प्यारु कंदो हो सां। उहो चवंदो हो त पाकिस्तान नज़रियो, पाकिस्तान नज़रियो ऐं सिंध मुल्क आहे। त सिंधी ॿोली जेका आहे तंहिंखे क़ौमी बनाइण लाइ कंहिं कानून जी या कंहिं ऑर्डर जी ज़रूरत कान्हे, छो जो हूअ हर लिहाज़ खां, पंहिंजे सकाफ़ती लिहाज़ खां, पंहिंजे इक़्तिसादी लिहाज़ खां ऐं पंहिंजे लिटरेचर जे लिहाज़ खां उहा हिकु मुकमिल ॿोली आहे। तंहिं करे उहा पाकिस्तान जी, सिंध जी त सिंधी ॿोली आहे ई आहे, नालो उनजो सिंधी आहे, पर पाकिस्तान जी बि क़ौमी ज़बान आहे ऐं उनजे पाकिस्तान खे फ़ख़ुरु थियणु खपे, छो जो पाकिस्तान हिन ज़बान ऐं हिन धरतीअ जे केतिरनि शयुनि खे इस्तेमालु करे ऐं पंहिंजो दुनिया खां केतिरा पैसा
चङनि में वठी चुको आहे। तव्हांखे ख़बर आहे त मोहन दरे खे वठी जापान मां बि पैसा मिलनि पिया, यूनेस्को खां मिलनि पिया। इहे जेके अखर असांखे ॾेखारिनि पिया, चवनि था की पढ़ी कोन सघियो आहे, ख़बर न आहे छो लॻा पिया आहिनि ते। बहरहाल इहे अखर जेके आहिनि से असांजे उन फ़क़ीर जी गुरबीअ वांगुरु आहिनि, जंहिंखे ॾिसी माण्हू ख़ैरात ॾींदा आहिनि ऐं असां हिननि खे वधीक पढ़ण जी कोशिशि कंदा आहियूं। हाणे हिते हिकिड़ी ॻाल्हि अचे थी त छा सिंधी क़ौमी ज़बान खे ऐं मादरी ज़बान त हूंदी, उन जी को जेको जंहिंजी मादरी ज़बान न हूंदी उनजी सिंधी ॿोली हूंदी ई कान। पर छा असांखे सिर्फ़ु सिंधी ज़बान सिखणु खपे, पढ़णु खपे, लिखणु खपे? ऐं जीअं असांजो दोस्त मुंहिंजे ख़बर आहे आहूजा या कुझु चई वियो त टे ॿोलियूं असांखे अचणु खपनि। तव्हांखे जेके माण्हू ॿाहिरि खां हूंदो त उते ॾिसंदो, मां बैंकाक में बि दोस्त मिलियो, मुंहिंजो गीता राज दुकान आहे हुनजो, को कमु कंदो आहे। मां पुछियोमांसि तव्हां पंहिंजे ॿारनि खे छा पढ़ाईंदा आहियो? तव्हांजा ॿार कहिड़ी ॿोली पढ़ंदा आहिनि? इहे थाई पढ़ंदा आहिनि, चाइनीज़ पढ़ंदा आहिनि, अंग्रेजी पढ़ंदा आहिनि। मुंहिंजो सिंधी, इहे सिंधी त आहिनि न, हेॾो सिंधी असीं ॻाल्हायूं था, ॿोलायूं था, ॿिए कंहिं कमुकार में सिंधी कमी कान थी अचे। हिन ॻाल्हि ते गौर कयो, ॿिए कंहिं कमुकार में सिंधी कमी कान थी अचे। घर में ॻाल्हाइण में कमु अचे थी, सिंधी ॻाल्हायूं था, चिंद निज सिंधी ॻाल्हायूं। हिन जी माना असां सिंध जी जेका कार्ज जेको आहे तंहिंखे महदूद करे छॾियो आहे। सिंध जे कार्ज खे कोन वधायो अथऊं। सिंध में का अहिड़ी शइ कोन पैदा कई अथऊं जीअं अॻे जंडी हूंदी, काशी हूंदी, ठटे जो भूबीत हूंदो त माण्हू खे नसर जा खेस हूंदा, पुड़ा मालपुड़ा हूंदा, खीर पुड़ा हूंदा, मटियारे जो माओ हूंदो। हाणे उहे सभु शयूं माण्हुनि खे विसरी वियूं आहिनि, त उहे घुरनि ई कोन था उहा शइ। उहा घुरनि था जे लाइ सिंधी लफ़्ज़ इस्तेमालु कनि। हुननि खे खपनि था बर्गर या पिज़ा या चवंदा आहिनि सिंधी त लिखिबो सिंधीअ में, चइबो सिंधीअ में, पर सिंधी ॿोली आहे लफ़्ज़ न आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा का ॿोली एतिरी मजबूर कान थींदी आहे की ॿाहिरियुनि ॿोलियुनि जा लफ़्ज़ पाण में समोए न सघे। ॿोली एतिरी वसी हुजणु खपे जेके ॿाहिरियुनि लफ़्ज़नि खे पाण में समोए सघे। पर ॿोली एॾी ताक़त हुजणु खपे जो ॿाहिरियां हिन ॿोलीअ जा लफ़्ज़ इस्तेमालु कनि, उहो असां ताक़त पाण में पैदा न कई आहे। उहा असांखे पैदा करणु खपे। असांखे इक़्तिसादी दौर में इक़्तिसादी जेके रस्ता आहिनि उन्हनि ते रोक करणु खपे। माण्हू असांखां कुझु घुरनि, माण्हू असांखां जॾहिं घुरंदा त असांजी ॿोली बि घुरंदा, उहे असांखां पंहिंजी ॿोली बि कोन घुरंदा। तंहिं करे तव्हां ॾिठो आहे त सिंधी फ़क़ीर बि चवंदा आहिनि दे जाओ औलाद के नाम पे दे जाओ। हा त उर्दू में छो कुझु बि नहीं, सिंधी अचे त उर्दू खे सिंधी अचे कान थी, तंहिं करे जेके इहे ॿोली पिनंदासीं। अंग्रेज़ी न असांजा इहे जेके प्राइम मिनिस्टर वग़ैरह ॻाल्हाइण कोन थो अचनि, जुमिलो थी कोन था ॻाल्हाए सघनि, पोइ हुते वञो ख़ैरात वठी वठनि। अहिड़े तरीक़े सां असांखे पाण खे मज़बूत करणो पवंदो। असांखे पंहिंजो रुॻो ॿोलीअ जे नाले खे जज़्बाती तौरु या सियासी तौरु इस्तेमालु न करणु खपे। इक़्तिसादी कार्य करिणो आहे। इक़्तिसादी कार्य थींदो त माण्हू पाण खां हली ईंदा। अंग्रेज़नि जेकॾहिं सिंधी ॿोलीअ खे सरकारी ॿोली, क़ौमी ॿोली कोन कयूं, सरकारी ॿोली कयूं, जॉर्ज फेयर जेको ऐलान कयो त बल्कि सर्कुलर आहे उहो मूंखे ॾेखारींदा आहिनि हिते हमेशह, जंहिं में लिखियलु आहे त सिंधी ॿोली सिखो ऐं जेको वाक़ई रोज़ ताईं प्रोमोट न थींदो या अपॉइंट न थींदो जॾहिं सिंधी न ईंदी, उहो इन करे जो सिंधियुनि सां उन्हनि खे डील करिणो हूंदो। हाणे जॾहिं सिंधियुनि सां सिंधी ईंदनि ई कान त कीअं फुरींदा उन्हनि खे? उनखे फुरण लाइ या उन्हनि खे इस्तेसाल करण लाइ या उन्हनि मां कमु कढण लाइ उहा ॿोली सिखंदा। हुननि को असांजे फ़ाइदे लाइ कोन कयो, पर इहो ॻाल्हि आहे जॾहिं माण्हू कंहिं हंधि हमले करण लाइ पुल ठाहींदा आहिनि त जंग खां पोइ उहा पुल वरी आम माण्हुनि लाइ इस्तेमालु थींदी आहे, फ़ाइदे लाइ बि इस्तेमालु थींदी आहे। त असां पंहिंजे पाण में इहो पैदा करियूं। हिकिड़ो त असांजो जेको माण्हू पढ़े थो, सिंधी प्राइमरी में पढ़े थो, यूनिवर्सिटी में पढ़े थो, यूनिवर्सिटी में सिंधियुनि जो छा हाल आहे उहा हाणे असांखे ख़बर कान्हे। जॾहिं मूंखे रिटायर थिए तमामु घणो वक़्तु थी वियो आहे, पर मूंखे इहा ख़बर पई आहे त कंपलसरी सिंधी शायदि हाणे ख़तमु करे छॾी। त उहा जॾहिं ख़तमु थी आहे त जेका मजबूरन पढ़णी पवंदी सभिनि खे, उहा ख़तमु थी। हाणे जेको पब्लिक एडमिनिस्ट्रेशन पढ़े थो सिंधी छोकिरो, उनखे सिंधी पढ़णी कान्हे। हालांकि मुंहिंजो इहो हमेशह खां मुतालबो रहियो आहे, बल्कि आउं सुञातो जेके दोस्त नसीब वेठो आहे, यादूं
टंडोजाम में हिकिड़ो वॾो फंक्शन थियो जंहिंमें सिडनी यूनिवर्सिटी जा सिंध जा वाइस चांसलर्स मौजूदु हुआ ऐं शेख अयाज़ जा किताब हुनजी फैमिली डोनेट कया टंडोजाम यूनिवर्सिटी में। उते मूं पंहिंजे स्पीच में चयो त सिंधी कंपलसरी जेका आहे असां सिर्फ़ु आर्ट्स जे लाइ न हुजणु खपे, पर इहा कंपलसरी हुजणु खपे कॉमर्स लाइ, कंपलसरी हुजे साइंस जे लाइ ऐं कंपलसरी हुजे ग्रेजुएशन लेवल ताईं। छोकी हिकिड़ो डॉक्टर जेकॾहिं कंहिं इलाइक़े जी ॿोली पढ़ण खां सवाइ या उनजी समाजियात पढ़ण खां सवाइ या उनजी हिस्ट्री पढ़ण खां सवाइ जे डॉक्टर थो बणिजी वञे त उहो डॉक्टर कोन थो बणिजे, बुचर थो बणिजे, खासई थो बणिजे। छोजो हुनखे उन क़ौम जी नफ़्सियात जी ख़बर कान्हे, हुनखे इहा ख़बर कान्हे त हीउ माण्हू जेको अचे पियो मूं वटि पंहिंजी ॿारड़ीअ खे खणी बीमारी थी पई आहे, हुनजी बीमारी एॾी वॾी आहे जो तई हुननि खां वॾियूं वॾियूं फियूं वठो था त हू पंहिंजूं ॿकरियूं ढगियूं माल विकिणी था अचनि। कहिड़ी ख़बर त पंहिंजा ॿार बि गिरवी में रखी ईंदा आहिनि, पर उनखे डॉक्टर खे ख़बर कान पवंदी। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं इंजीनियर बग़ैर ॿोली पढ़ण जे अंग्रेज़ी त सब्जेक्ट आहे, पर जेको पंहिंजी उन जॻह जी ॿोली न पढ़े थो, उन इलाइक़े जी ॿोली नथो सघे ऐं उन सां डील करे थो, उहो इंजीनियर बि हिकिड़ो टेक्नीशियन थो वञी पैदा थिए आख़िर में, जंहिंखे ख़बर आहे त माइनस प्लस खे ॻंढिबो त बाइबल में। बहरहाल उन जे वाइस चांसलर हो LMC जो उहो नसीर मिर्ज़ा जो शागिर्द हो बेखाराम सां, उन बि उन ते तमामु घणी सुठी सपोर्ट कई। चई मुंहिंजी हमेशह रही आहे त लिटरेचर या समाजियात या इहा ॿोली इहा पढ़णु लाज़मी हुजणु खपे सभिनी लाइ। इहा सिर्फ़ु सिंधीअ में MA करे लेक्चर थियण लाइ लाज़मी न हुजे या उर्दू में MA करे लेक्चर थियण लाइ उर्दू लाज़मी न, इहे सभु ॿोलियूं त लाज़मी हुजणु खपनि। पोइ इहे ॻाल्हियूं स्टेज ते थियनि थियूं ऐं माण्हू ताड़ियूं वॼाइनि था ऐं ॾाढी जज़्बाती था वञनि। उन खां पोइ जे कमरे खां ॿाहिरि निकिरनि था त पोइ जेके मसाइल आहिनि उन्हनि में नथा ॻाल्हि यादि नथी रहे। पर मां हिन फोरम तां इहो हिकिड़ो मुतालबो आउं पाण बि करियां थो पंहिंजे काज़ी खादम हुसैन जे हैसियत सां, हिकिड़े सिंधी जे हैसियत सां, हिकिड़े प्रोफेसर जे हैसियत सां, त सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोली डिक्लेयर कयो वञे। क़ौमी ॿोली आहे पर हुनखे क़ौमी ॿोली डिक्लेयर कयो त क़ौमी ॿोलीअ खे जेके शयूं उन नाले मिलण सां मिलनि थियूं। सपोज़ जीअं इंडिया में क़ौमी ॿोली थी त सिंधी किताब 250 उन्हनि जी अकेडमी उन्हनि जा ख़रीद कंदी पब्लिशरनि जा, त उन्हनि जो ख़र्चु निकिरी ईंदो ऐं किताब जाम छपा। शायदि उन्हनि उहो बंदि करे छॾियो हाणे, पर हाणे हिते असां इहो पंहिंजी हिन ॻाल्हि ते बीहूं त असांखे सिंधी ॿोली खे बि क़ौमी ॿोलीअ जो तजुर्बो ॾियणु ऐं सिंधी जी ॿोली क़ौमी आहे इहो मञूं था, उन खे उते ई करियो, पर उनखे इहो दर्जो सरकारी तरह ॾिनो वञे। कुझु करारदादूं आहिनि जेका मूं काफ़ी कुझु दोस्तनि खे ॾिनी आहे ऐं उहे ॾिसी वठो ऐं जेकॾहिं का अहिड़ी ॿी ॻाल्हि आहे त असांखे ॿुधायो त असां हिन में ऐड कयूं। ऐं जॾहिं मां करारदादूं पढ़ां त तव्हां जेकॾहिं हथु मथे कंदा त असांजी करारदाद पास थी वेंदी। त अॼोकी जेको हीअ सेमिनार आहे 10 अप्रैल सिंधी ॿोलीअ खे आलिमी ॿोली करार था ॾियूं। ही ऐवान हुकूमत पाकिस्तान में घुर थो करे त सिंधी क़ौम जे तारीख़ी वजूद खे तस्लीम कंदे पाकिस्तान में तरमीम करे सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोली करार ॾिनो वञे। ही ऐवान सिंध हुकूमत खां घुर थो करे त सिंध असेंबलीअ मां सिंधी ॿोली क़ौमी ॿोलीअ जो बिल पास कराए क़ौमी असेंबली ऐं सेनेट मां बि इहो बिल पास कराइण में पंहिंजो किरदारु अदा कनि। ही ऐवान सिंध हुकूमत खां मुतालबो थो करे त सिंध जी समूरी इंतिज़ामी, अदालती, पार्लिमानी, सरकारी लिख पढ़ सिंधी ॿोली में लाज़िम हुजण जे कानून ते अमल दरामद कराए। हे 1972 वारो जेको कानून पास थियो हुयो त सिंधी ॿोली दफ़्तरी ॿोली आहे पर अमल कोन पियो थिए। ही ऐवान सिंध हुकूमत खां घुर थो करे त सरकारी तलीमी इदारनि सां गॾोगॾु समूरनि निजी तलीमी इदारनि में नर्सरी ऐं KG खां वठी आला तालीम ताईं सिंधी ॿोलीअ जे निसाब खे लाज़िम करार ॾेई उन ते सख़्तीअ सां अमल दरामद करायो वञे। ही ऐवान सिंधी अवाम ऐं ख़वास खे
अपील थो करे त पंहिंजे घर ॿारनि जी तालीम, समाजी, सियासी ऐं मुआशी सरगर्मी में सिंधी ॿोलीअ जे वापे खे अवलीन दर्जे ॾियूं। ही ऐवान हुकूमत पाकिस्तान, सिंध हुकूमत ऐं सिंधी अवाम खे अपील थो करे त कराची खां कश्मीर ताईं सभिनी साइन बोर्डनि, इश्तिहारनि ऐं कारोबारी वहिंवार में सिंधी ॿोलीअ जे इस्तेमाल खे आम कयो वञे। ही ऐवान सॼे आलमी सिंधी बिरादरी जेका कम्यूनिटी आहे, सिंधी कम्यूनिटी खे अपील थो करे त सिंध ऐं सिंधी ॿोलीअ जे तरक़ी में पंहिंजो नुमाया किरदारु अदा कनि। वॾी महिरबानी सर। मूंखे साईं ज़ैन शाह चयो त 10 तारीख़ मल्हाणी आहे, त मां 10 अप्रैल खे वेही खुर्ज कई, गूगल खां पुछो, गूगल मूंखे 10 वरी ॿियूं ॻाल्हियूं ॿुधाए छॾियूं। त मां मेंटली कंफ्यूज़ थी वियुसि। मूंखे ही गूगल करे छा थो, जेका साईं पियो ॻाल्हि करे उहा ठहे के कोन थी, किथे नज़र ई कोन पई अचे मूंखे हाल फ़िलहाल। वरी मां साईं खे उहो स्क्रीन शॉट वठी मोकिलियो, साईं गूगल ते चवे कोन थी। वरी साईं चैट जीपीटी खां पुछी मूंखे हेॾी कांग ॾिनी, माना चइबो आहे न ठका खणी कराइनि। सो उहा अहिड़ी ठका थी त मुंहिंजो पंहिंजो जेको आहे सो मेजालो खुली वियो। अॼोको ॾींहुं असां सिंधियुनि लाइ केॾो अहम आहे ऐं इहो क्रेडिट थो वञे सिंध यूनाइटेड थिंकर्स फोरम खे, जंहिंजो सरवाण या जंहिंजा क्रिएटर साईं ज़ैन शाह ख़ुदि आहे, उन खे त मां सम्झां थो त 10 अप्रैल सिंध जी तारीख़ में सिंधी ॿोलीअ जे आलमी ॾींहं जे हवाले सां अॼु इहा पहिरीं तक़रीब आहे। ऐं उन पहिरीं तक़रीब जी जेका आख़िरी तक़रीर आहे उन लाइ मां दावत खिताब ॾींदुसि सैयद ज़ैन शाह, सदर सिंध यूनाइटेड पार्टी। सब साथियों अस्सलाम वालेकुम जी। ऐं हीअं इस्लामाबाद मां पियो अचां, मूंखे इन कल्ह टियों ॾींहुं चयो त फ्लाइट मटाए। मूं चयोमांसि रमज़ान खे त भला न आहे त को मुंहिंजी फील्ड त कान्हे, हीअ जिन जी माहिरनि जी फील्ड आहे उन महिल जो, पर सिर्फ़ु मुनो कलाक लेट थी फ्लाइट ऐं पहुची वियसि। यकीनी तौर ते ॿुधंदा नंढे हूंदे खां वठी पढ़ंदा आहियूं, सिगा जो हूंदो हो त बाबा तालीम जो शुरूअ में हूंदो हो त सिंधी जा स्कूल खोलियो, सिंधी अदबी संगत जा मुतालबा आहे क़ौमी ॿोली का, नई ॻाल्हि कान्हे। जेको सिलसिलो आहे जेको पाकिस्तान में हले पियो, इन लाइ आउं रुॻो इहो चवंदुसि त पाकिस्तान 14 अगस्त 1947 ते ठही वियो। उनखे पहिरियों आइन जेको मिलियो सो 1935 एक्ट, ब्रिटिश जो एक्ट हो, जंहिं तहत ते ही सूबनि खां कंसेंट वरितऊं, ॿियो कयूं। इहो सॼो 1935 एक्ट हो, जंहिंखां पोइ 56, पोइ 62, पोइ 73 जो आइन घरायो। सो ही ॾींहुं मल्हाइण वारो जगदीश तव्हां कोई ॿुधायो। असां ही जेको 1935 एक्ट में सिंध सूबे में जेको सिंध सूबो 36 में ठहियो ऐं 37 में बहाल थियो ऐं 37 में इलेक्शनूं थियूं ऐं पोइ उहो राइज रहियो 1935 एक्ट। पर असांजे मौजूदा आइन में के पढ़ूं था त छो त उहो मुल्क खे हासिल करण जो मक़सदु हो त वधीक तहफ़ुज़ मिले, वधीक ख़ुशहाल हुजूं, वधीक तरक़ी करियूं। त ॿोलीअ जे मामले में जेका असांजी हैसियत हुई त असांजी तालीमी, इंतिज़ामी ऐं अदालती उहा 1930 यानी पाकिस्तान ठहण खां अॻु एक्ट में असां वटि इहा मौजूदु हुई।
जेको पाकिस्तान ठहियो ऐं उन खां पोइ आइन मौजूदु आहे, असीं सम्झूं पिया त असां प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज हिकिड़ो इदारो पढ़ियुमि, ॿोलियुनि खे वाधारे जो इदारो। ही हिन मुल्क में असांजी हीअ अधूरी जेका आज़ादी, जंहिंमें असीं ॿोलीअ जी हैसियत प्रोमोट करण जे बजाए डिमोट कयोसीं या अपग्रेड करण जे बजाए डिग्रेड थिया आहियूं। सो उहो जेको रहिजी वियो आहे अधूरी आज़ादी या ॿोलीअ जी हैसियत, उन जी वापसि बहाली पिया करियूं, बहाली घुर पिया करियूं। अॻियां आइन ते घटि ॻाल्हाईंदोसि, पर हाणे शयूं खे चैनलाइज़ करण लाइ इहो रुख ॾिसूं था त कहिड़े नमूने सां घुर कजे। सो उन जेका उन जी बहाली पिया चाहियूं, रियासत खां घुर पिया करियूं। ऐं जेका साईं सवेल चयो त करारदाद जंहिंमें ग़ैर हाज़ुरी वारी ॻाल्हि करे, पर हिकिड़ी करारदाद जंहिं पेश कई उन सूबे जी या उन सूबे जे माण्हुनि जो जेको बुनियादी हक़ आहे, त हिते प्रमोशन ॿियनि शयुनि खां सवाइ प्रमोशन ऑफ उन्हनि जी लैंग्वेज जी हुई, न की जीअं पोइते पवणु हुजे या डिग्रेड थियणु हुजे। उन जी बहालीअ लाइ घुर था करियूं। इन जे हवाले खां ईअं इन करे था चऊं दुनिया में अंदाज़न एस्टिमेटेड 50 मिलियन या 5 करोड़ सिंधी स्पीकिंग माण्हू जो एस्टिमेटेड आहे। उन में हिंदुस्तान में 2.7 मिलियन या अराउंड मसलन जेके आहिनि ओतिरा आहिनि, 2.7 मिलियन आहिनि जेके रहनि था सिंधी स्पीकिंग। ऐं मेन लैंड जेका आहे सा पाकिस्तान में आहे। बावजूदि इन जे त राजस्थान, गुजरात या महाराष्ट्र में जजी तइदाद में हिकिड़ी जाइ ते रहनि था, पर उन्हनि जी हैसियत उन्हनि 27 लख माण्हू उहे अॼु आहिनि, तॾहिं त अञा बि घटि आहे। उन्हनि 10 अप्रैल 1967 ते अॻे 14 इन इंडिया जूं नेशनल लैंग्वेजिस हुयूं। 15 जेका 10 अप्रैल 1967 ते थी, उहा उनखे ओन कयो रियासत। यानी हींअर दुनिया में सिंध पाकिस्तान में आहे, पर दुनिया में सिर्फ़ु हिकिड़ो मुल्क आहे जंहिंजी क़ौमी ॿोली सिंधी आहे, उहो हिंदुस्तान आहे। उनजी बि बहाली पियासीं चऊं, जिते 27 लख सिंधी स्पीकिंग रहनि था ऐं 2-3 मिलियन सॼी दुनिया में रहनि था, या सभु 40 मिलियन खां मथे सिंध में रहनि था। सो असांखे ॻाल्हि मुंहिंजी त एतिरी हुई, बाक़ी सभु उस्ताद ॻाल्हाए विया आहिनि, त हिन ॾींहं खे प्रोमोट करे असीं पंहिंजो हक़, सवेल मिर्ज़ा साहब चयो त रड़ियूं बड़ियूं न करियूं या मातम न करियूं, त रुगो इन जो मतिलबु सही, तव्हां सही आहियो, पर सिर्फ़ु मुतालबा ऐं मुज़ाहिरा न करियूं। मातम जो लफ़्ज़ न करियां त वधीक सुठो थिया। सिर्फ़ु मुतालबा ऐं मुज़ाहिरा न करियूं। असीं नंढड़ा आहियूं तॾहिं खां वठी मुतालबा ऐं मुज़ाहिरा ॿुधूं पिया, पर शयुनि खे ट्रैक ते वठी ऐं उन मां अचीवमेंट्स करियूं, उन मां उहे शयूं हासिलात करियूं। ऐं उन करे इहो असांजो रियासत ॿुधंदी हूंदी त हिते जे 6 करोड़ सूबे जे आबादीअ में
जेका रहे थी उन सूबो जंहिं मुल्क खे जंहिंखे चवनि था त मुल्क ठाहिण में इन जो सूबे जो किरदारु हो, उहा घुर करे थी त असांजी ॿोली क़ौमी ॿोली करार ॾिनी वञे ऐं क़ौमी असेंबलीअ में करार ॾिनी वञे। इहा उते ई पास थिए। पोइ छो त असां खां पहिरीं अलाए केतिरा ॻाल्हाए विया आहिनि, या ही सिंधी जी बहालीअ जी तहरीक का नई कान्हे। ऐं बंगाल वारनि पंहिंजे सख़्तु जिदोजहद सां 9 सालनि में पंहिंजी ॻाल्हि मञाई, सख़्तु जिदोजहद सां, संजीदा जिदोजहद सां। ऐं हुननि जे अॻियां हुननि जो क़ाइद बची वियो, तॾहिं हलाए छॾियो पंहिंजे वतन जे मामले ते या ॿोलीअ जे मामले ते। तो असां वटि बि कहिड़ी बि ताक़तवर भित अचनि, उहा मज़हब जी आणीनि का ॿी का ताक़तवर आणीनि, पर असां या कंहिं ॿिए कंहिं जज़्बे तहत ते आणीनि या ख़ौफ़ जे बुनियाद ते जंहिं ते हलाईंदा आहिनि उन ते आणीनि, पर असीं बेख़ौफ़ थी पंहिंजो जनमी हक़, पंहिंजो तारीख़ी हक़ ऐं उहो वापसि वराइण लाइ सवेल साईं जीअं चयो त क़ौम त आहे, क़ौमी ॿोली आहे, पर जेकॾहिं ही असांजो मुल्क आहे त पोइ ऐं असीं हुन में बराबरि जा शहरी आहियूं। असांजो रिश्तो आका ऐं ग़ुलाम वारो न आहे ऐं हिकिड़े शहरीअ जो आहे, त पोइ इहो रियासत खे ॾियणो पवंदो ऐं पाण खे सिर्फ़ु अज़म करणो पवंदो, यकीनी तौर ते पाण हासिलु कंदासीं। असीं 50 मिलियन आहियूं, जैपनीज़ 123 मिलियन आहिनि। जैपनीज़ 99% जापान में जैपनीज़ ॻाल्हाई थी वञे। तव्हां असां नंढड़े हूंदे खां वठी जेके ब्रोशर्स पढ़ंदा आहियूं, ॿियूं ॿोलियूं बि हूंदियूं आहिनि, जापानी शयूं घणियूं ईंदियूं, हिकिड़ी जापानी बि हूंदी आहे। सवेल कंहिं ॻाल्हायो पिए त जेकॾहिं पंहिंजी ॿोलीअ में पढ़िजे थो त क्रिएटिव माण्हू थिए थो, तख़लीक़ी अमल हुन में वधीक थिए थो, न त ट्रांसलेट करे जंहिं महिल करे थो इब्तिदाई मादरी ॿोलीअ खां बि, त उन में फ़र्क़ु पए थो यकीनी तौर ते। पर क्रिएटिविटी खां सवा सवी बि असांजे जेके बुनियादी हक़ आहिनि, सस्तो इंसाफ़ पोइ कीअं मिलंदो? जेको लिखियलु आहे उहो वकील को वेठो हुजे त थी सघे थो को दोस्त हुजे, ज़रूरी आहे कुझु जेको हज़ारे वकील आहिनि उन्हनि जे सहारे सां ॿोलीअ जे करे असांजा करोड़े माण्हू पिया फुरिजनि। हू पंहिंजी शइ बयानु जेॾी महिल करे थो, आउं कोर्टुनि में ईंदो आहियां हक़नि जे लाइ किन जे मामलनि में, जॾहिं हू बयानु कनि था, सचपच जेको फरियादी ईंदो आहे हू जंहिं महिल जज सां पियो ॻाल्हाईंदो आहे त हुनखे बि ख़बर कान हूंदी आहे। हाई कोर्ट में ईंदो आहियां कराचीअ में, त मुंहिंजे बारे में चवे छा पियो? फरियाद सस्तो इंसाफ़ हुजे त मुफ़्त इंसाफ़, पर सस्तो इंसाफ़ तॾहिं थींदो जॾहिं असांजी अदालती ॿोली थींदी। असां हज़ारे सालनि खां वठी ॿोलियूं लिखत में धाणा आहियूं आहिनि, आवाज़नि जे ज़रिए मुंतक़िल कयूं आहिनि। माना असीं जेकॾहिं अॼु खां चऊं था त असांजी तरक़ी याफ़्ता शिकिल 5000 साल आहे, इन खां पहिरीं 1000 साल असांजी क़ौमी जेका तरक़ी याफ़्ता न हूंदी उन खां पोइ ते हूंदी, त आवाज़नि जे ज़रिए मुंतक़िल करे अॼु ताईं हिते पहुता आहियूं ॿोलियूं। हाणे जॾहिं हुनजी तरक़ीअ जी ॻाल्हि थी अचे त हाणे उन जे लाइ
असांखे सवेल इब्तिदा में रमज़ान ॿुधायो त मॉडर्न टूल्स असांखे इस्तेमालु करण था पवनि ॿोलीअ खे, ऐं उन में हुन नई सदीअ में जेके ॻाल्हियूं कयूं आहिनि त जेके कंप्यूटर खां पोइ या डिजिटलाइज़ेशन में जेके नयूं शयूं आयूं आहिनि उन्हनि में उन्हनि जे टूल्स जे करे तव्हां ला पिया सभु रड़ियूं कनि, पंहिंजी सहूलियत जे बजाए दोस्तनि जी सहूलियत ॾिसो त टूल्स जेके इस्तेमालु था थियनि नवां नवां कंप्यूटर में, मूं उन्हनि खे भेट कई। भेट जो आउं ॿुधायां पियो मूं किथां सिखियो। मूं भेट कई अंग्रेज़ी ॿोलीअ सां। मुंहिंजो सभिनी खां तरक़ी याफ़्ता शिकिल अंग्रेज़ीअ जी आहे, असीं छो न तरक़ी याफ़्ता थियूं। इहो मुंहिंजो वालिद इमदाद मोहम्मद शाह, उन मूंखे, ऐं रिपीट कंदो आहियां, उन मूंखे हिकिड़े भेरे सबक मां सेखारियो। ऐं यूरोप घुमी आयुसि। यूरोप घुमी जंहिं महिल मोटियुसि, मूंखे चई बाबा छा छा ॾिसी आयूं? जो मूं इलाही जंहिं ते कोट कयो आहे। मूं चयोमांसि फ्रांस, स्विट्ज़रलैंड, इटली, पोइ इंग्लैंड, फलाणा टीरा। छा छा ॾिसी आहीं? हाल अहवाल ॾे। हाल अहवाल जंहिं महिल पूरो कयोमांसि, चई त इहो त ब्रोशर में लिखियो पियो हूंदो। तो ईफिल टावर ॾिठो, तो लंडन ब्रिज ॾिठी, स्विट्ज़रलैंड जे हुन में जेनीवा में वञी फोटू कढाया आहिनि। ब्रोशर में मां ॾिसंदो आहियां। तो छा पंहिंजा मुशाहिदा ऐं पंहिंजी ॾे। पोइ बाबा चयो आउं जॾहिं घुमण वियो आहियां, जापान खां वठी इंग्लैंड ताईं जिते वियो आहियां, मूंखे ओॾी महिल ई तसवुरु ईंदो आहे। जबलनि में वेंदो आहियां त सिंध जो जबल तसवुरु ईंदो आहे, जे मैदानी इलाइक़नि में वेंदो आहियां त उते जो तसवुरु ईंदो आहे। ऐं उन मां ज़राअत में त ज़राअत ई ईंदो आहे, ऋणपट हूंदो आहे त ऋणपट। पोइ उन्हनि कीअं उनखे संभालियो आहे, सुधारियो आहे, तरक़ी कीअं कई आहे, उहो त सोचण जो जीअं अंदाज़ इहो थींदो आहे। बाक़ी तूं जेके मूंखे अहवाल ॾींसे सभु ब्रोशर में लिखिया पिया। सो उन करे यकीनी तौर ते अॼु बि हिन दौर में असीं चऊं त पाकिस्तान तरक़ी पज़ीर मुल्क आहे। इहो त नंढड़े हूंदे खां पढ़ंदो अचां। पोइ चवंदो आहियां त ॿिया कहिड़ा मुल्क तरक़ी याफ़्ता, आउं छो कोन आहियां? मुंहिंजा माण्हू छो कोन्हनि? उहे अञा बुनियादी ज़रूरतुनि खां छो महरूम आहिनि? इहे सभु सुवाल पाण कंदो आहियां। हुननि वटि छा आहे? आउं 40-50 मुल्क घुमी आयो आहियां। कैनेडा ॾिसी आयो आहियां, यूरोप, अमेरिका ॾिसी आयो आहियां, यूरोप जा, ऑस्ट्रेलिया, जेका बि मूंखे ख़बर न आहे केतिरा, पर मुंहिंजो ख़्यालु आहे त काफ़ी हूंदा। असीं कहिड़ी शइ में खुटल आहियूं जो असीं पसमानदा ऐं ही शयूं आहिनि? त तीअं वरी ॿोली मां छॾे पियो वञां। ॿोलीअ ते सोचां त असां जापानी जेकॾहिं 123 मिलियन आहिनि ऐं हुननि जे 12-13 जेके तरक़ी याफ़्ता ॿोलियूं काउंट थियनि, उन्हनि में जदीद टेक्नोलॉजी सां वधीक हमांग आहे। असांजी ॿोली बि इन्हनि जी ॿोलीअ में जेकॾहिं जदीद हिन जा ॻाल्हाइजे अरसलान वारी ॿोलीअ में, त यूनिकोड, फिनिक्स, कीबोर्ड, जेके जदीद जेके टर्म्स जे में थियल थी, डिजिटल डिक्शनरी, वर्ल्ड बैंक, इहे सॼियूं असां वटि बुनियादी शयूं थियनि थियूं। ऑप्टिकल कैरेक्टर रिकग्नाइज़ेशन, वॉइस रिकग्नाइज़ेशन, आवाज़ ॿुधी करे सघे, तस्वीर ॾिसी उनखे उन में कंप्यूटर पाण ॾे स्कैन खे वरी लेटर में आणे छॾे, इहे सभु जदीद शयूं आहिनि। त जिन शयुनि में असीं पोइते आहियूं, वर्ल्ड वाइड मूवमेंट पंहिंजी जेका तो चई ग्लोबल सिंधी डे, असांजी इहा हुजणु घुरिजे
त जदीद ॿोलियुनि में जेके टूल्स इस्तेमालु थियनि था मुख़्तसर, उन्हनि खे पाण घटि खां घटि वक़्त में पंहिंजे ॿोलीअ में आणींदासूं। इहो हिकिड़ो फ़ैसिलो कयो त जीअं असांजी ॿोली त तरक़ी करे। असां तनक़ीद कोन था करियूं, याकूब इलाही ॻाल्हाए वियो आहे। सिंध में सिंधी लैंग्वेज जी सॼी जिते बीठा आहियूं, सिंधी ॿोलीअ जो छा सिंधीअ में छा चइबो आहे, बाइख्तियार इदारो, अथॉरिटी खे बाइख्तियार इदारो सिंधालॉजी आहे, सिंधी अदबी बोर्ड आहे, यूनिवर्सिटियूं आहिनि जिन में डिपार्टमेंट्स आहिनि, उते ज़रूरु ॿोलीअ ते थींदी हूंदी, ॿिया साईं वारा सभु ॿुधाए विया आहिनि। इंडिया में बि सिंधी अदबी बोर्ड आहे ऐं नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज आहे। पर जॾहिं उते आइन सिंधीअ में छपिजी अचे थो, उते ऐं इंडिया जी थो ॻाल्हि करियां, आइन सिंधीअ में छपिजी ऐं वाजपेयी हुन जो इफ़्तिताह करे थो। वाजपेयी सिंधी त कोन हो, वाजपेयी सिंधी त कोन हो, पर उते जे माण्हुनि खे अहसास उन जी अहमियत, हुन इफ़्तिताह कयो जॾहिं प्राइम मिनिस्टर थियो 1998 में, त ही अथव मुल्क जो आइन। त असांजो प्राइम मिनिस्टर शहबाज शरीफ़ जेकॾहिं मुल्क जो आइन, मुल्क जो अदालती निज़ाम सिंधीअ में छपे ऐं इस्लामाबाद में इफ़्तिताह करे, संदसि इज़त वधंदी घटि बि त कान। उन करे असां इहो मुतालबो कंदासूं त वाजपेयी जहिड़ो त थी। वाजपेयी परे मुल्क में हिन सां संगतूं, कारोबारी संगतूं रखो था, बाक़ी जेकॾहिं हुन हिंदुस्तान में हेॾो वॾो कमु करे वियो त तूं बि त इस्लामाबाद में ई इन जो इफ़्तिताह कर। ऐं इहो कोई ॾुखियो वक़्तु कोन्हे जो जेको तूं करे सघींदो। बाबा नेशनल लैंग्वेजिस उर्दू, सिंधी, सिंध मां डिमांड आहे। जेकॾहिं ॿियो तरक़ी याफ़्ता ॿोलियुनि जूं घणियूं पंहिंजे मोहबती माण्हुनि, पंहिंजे जज़्बे वारनि माण्हुनि, उहो मिर्ज़ा कलीज बेग खां वठी अॼु ॾींहं ताईं जेके जदीद टेक्नोलॉजी में जेके दोस्त आया आहिनि, माजिद बुरगड़ी ताईं या मलावा ताईं या ॿियनि जिन दोस्तनि बि कमु कया, इन्हनि सभिनी जे कंट्रीब्यूशन खे उन मां मिलणु घुरिजे। सो इहा बि घुर मुल्क खां करे छॾियूं। ऐं बाक़ी तालीम ते कोन ॻाल्हाईंदासीं, तालीम ते वरी मौसमी सवेल ॻाल्हायो, तबाहीअ जो याकूब अहिड़ो मंज़र पेश कयो त हिते अफ़सोस थो थियणो पए। हिते जूं स्कीमूं अहिड़ियूं ठहनि थियूं, ऐं तव्हांखे मिसाल ॿुधायां कि असांजी पाणी मूवमेंट जो ज़िक्र करे छॾियो मिर्ज़ा साहब, उन करे हिकिड़ी ॻाल्हि कई, न त मुंहिंजो अॼु मौज़ू न आहे। पाणी ते कब्ज़ो कीअं कंदासीं, यानी मुस्बत जे बजाए मनफ़ी सोच। पाणीअ खे कीअं माहौलियात, माण्हुनि जी कंज़म्पशन, एग्रीकल्चर जी भलाई लाइ मुल्क में कीअं ख़र्च करियूं, न इनखे सॼे खे कब्ज़ो कीअं करियूं। अहिड़े तरह सां मादनी वसीलनि ते कब्ज़ो कीअं करियूं, सामूंडी पट्टीअ ते वेस्टेड इंटरेस्ट ग्रुप कब्ज़ो कीअं करे, कहिड़ो चकर कजे जो पंहिंजा ब्रोकर पॉलिटिशियन आणे अथॉरिटीज़ ठाहे हाणे कब्ज़ो करिणो आहे। छा कयूं बाबा, फॉर प्रमोशन कोस्टल डेवलपमेंट अथॉरिटी, कोस्टल डेवलपमेंट अथॉरिटी खे डेवलप करिणो आहे। उनखे अकेलो सूबो कोन करे सघंदो, सॼे मुल्क जी तवजो जी ज़रूरत आहे। फेडरेशन 2 सेक्रेटरी उन में रखो, हिकिड़ो जनरल साहब रखो त कोस्टल डेवलपमेंट अथॉरिटी तमामु तकड़ी डेवलप कंदी। नालो ॾेई ठका जो कर त बाबा
उते जी जेका कमाऊ शइ हुजे सा हली वञे। उन करे रिसोर्सिस हुजनि, कोस्ट हुजे या ज़मीनूं हुजनि, त मनफ़ी ज़हनियत सां तरक़ी जी शिकिल में आणण जे बजाए पब्लिक इंट्रस्ट जूं शयूं पब्लिक बेनिफिट में आणण जे बजाए वेस्टेड इंट्रस्ट ग्रुप जे कमर्शियल इंट्रस्ट में इस्तेमालु थियनि थियूं। उन करे असांजे प्रोफेसर इनाम वेठो आहे, इन ते असांजूं कचहरी थियूं आहिनि इलाही। ॿोलीअ खे मूं सवेल ॿ इस्तेमालु कया लफ़्ज़। ये प्रमोशन थींदो आहे न, तीअं उहो जेको 18 ग्रेड मां वरी 17 ग्रेड में वापसि लेक्चरर करे छॾीनि, त हिनखे छा चइबो साईं मजीद? डिमोशन चयो, डिमोट थी वियो। अपग्रेड करण जे बजाए डाउनग्रेड करणो हुजे त ज़ाहिरी हिकिड़ा कानूननि या पसपर्दा बिहाइंड कर्टन हिकिड़ा कानून था ठहनि, हिकिड़ी रिथाऊं थियूं थियनि। रिथा जेका पोयां पर्दे जे थिए रिथा, उनखे साज़िश चइबो आहे। जेका साम्हूं ॻाल्हि थिए इहा रिथ चइबी, जंहिं ते अचो त गॾिजी ठाहियूं। पैरेलल स्कूल सिस्टम आणियूं, ही बाक़ी सूबनि ज़िद कोन कयो। छो त मूंखे यादि आहे त असीं कोयटा में जलसे में हुआसीं त 2003-04 में अतौला मिंगल उते फुटबॉल ग्राउंड ते जलसे में तकी रखंदे चयो त सिंधियुनि पंहिंजी ॿोली बचाई। मूं इक़्तिदार वक़्तु मूंखे सम्झ में न आयो कि असां पंहिंजी 1973 जे आइन में पंहिंजी ॿोली मीडियम करे वञूं हा, त चई उते असां ग़लती कई। त असां जे लाइ हिकिड़ो हिननि पैरेलल सिस्टम आंदो। तव्हां जेके हींअर स्कूल चेन्स ॾिसो था, जेके हिते पाण नंबर 1, 2 ऐं नालो न खणंदो सरबरूं कंहिंखे घटि करण जो, इन्हनि खे सरकारी फंडिंग करे, रुगो इहो बिज़नेस कोन हुई, करे पैरेलल आंदो। छो त हींअर अॼु पंहिंजी पॉपुलेशन आहे अर्बन 54, 46 आहे रूरल। पंहिंजी हींअर अर्बन पॉपुलेशन सिंध जी, त उन में 54 उहा जेका पॉपुलेशन आहे उहा उन्हनि पैरेलल स्कूल सिस्टम जंहिं ते शौरी कानून न लागू करे ऐं मौजूदा हुकुमरान जमात जेका 2 ॾहाकनि खां नाफ़िज़ आहे इहा, ऐं इन खां अॻी गवर्नमेंट जेका इन खां पहिरीं हुई, उहो पैरेलल स्कूल सिस्टम मुशर्रफ जे वक़्त में या उन खां पोइ उनखे हाणे उनखे फंडिंग करे ज़ाहिर तव्हांखे प्राइवेट नज़र ईंदी हुजे ऐं उन ॿोलीअ खे डिग्रेड करण जी हिकिड़ी सरकारी रिथाबंदी थी आहे। जीअं पहिरीं चयूं त वाटर विजन पाणीअ जी रिथाऊं 2025 इहो मुशर्रफ जे वक़्त में ठहियो। वरी सिंधियुनि थोरी एतिजाज कयो त वरी चयूं त वाटर विजन 2047 हाणे हीअं ठाहे छॾियो अथनि। वरी उन में नवां डैम ॿिया टिया ठाहे छॾिया अथनि। तीअं सिंधी ॿोलीअ खे सिंध में जेको ॻाल्हाई त वञे थी और पढ़ी वञे थी, ॻाल्हाई त हाणे मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाई थियूं वञनि सिंध में, गुजराती बि ॻाल्हाई थी वञे, मारवाड़ी बि ॻाल्हाई थी वञे, उर्दू ॻाल्हाई थी वञे, पंजाबी बि ॻाल्हाई थी वञे। इहो को तफ़रीक़ कोन्हे। असीं पिया ज़रिए तालीम ऐं निफ़ाज़ पंहिंजनि इदारनि में सरकारी तरह सां उनजी पिया ॻाल्हि करियूं। त उन लाइ पहिरियों उन्हनि टारगेट कयो हो ॿोलीअ खे पोइ ते कीअं करियूं। 1925 ऐं 2025 2035 में अहिड़ी पोज़ीशन करे छॾींदासूं जो हिन ॿोलीअ जी अक्सरियत नई नौजवान या नई जनरेशन न पढ़ी सघंदी, पढ़ण लिखण जे क़ाबिल न रहंदी। त पंहिंजनि लाइ रिथाऊं आणिबियूं आहिनि, तरक़ीअ लाइ ॾिबियूं आहिनि, पंहिंजनि लाइ साज़िशूं करे ऐं पोइ उन सां को पोइ इहो मुल्क सां पोइ चवंदा त हुबुल वतनी कान्हे तव्हां वटि नथी थिए। तलवार सां मज़हब जिन क़बूल कयो
उन्हनि वरी वापसि थी विया। स्पेन उन जो मिसाल अथव। पर हिकिड़ो बि हमिलो मलेशिया में इन पासे थी एम्पायर जो हिसो कोन थी, त आउं सम्झां पियो त उहो वधीक देरि पाण ताक़तवर थिए थो, जेको माण्हू सोच तब्दील थी थिए। त तंहिंजे करे साज़िशुनि जी निशानदी करणु ऐं असीं चाहियूं पिया त जिन जी आउं शुरू में बि ॻाल्हि करे वियुसि त पंहिंजी घणतरफ़ी जिदोजहद में सिंध जी माहौलियात ते वरी हिकिड़ो चैप्टर थींदो किथे आहे रमज़ान साहब कराचीअ में, माहौलियात बहस थींदी पई वञे, रिवर एंड फॉरेस्ट, कोस्टल फॉरेस्ट वञे पियो। इन ते पाण कराचीअ में को सेशन कंदासूं, सिंध यूनाइटेड थिंकर्स फोरम इन जी तरफ़ तवजो ॾे। पर ॿोलीअ ते हिन खे मुहिम करे इन करे हलाइण जी ज़रूरत पई आहे जो सरकारी अवामी असेंबलियूं न, सरकारी असेंबलियूं जे ज़रिए असां वटि कॉन्स्टिट्यूशनल मार्शल लॻी वई आहे, सरकारी अदालतुनि जे ज़रिए जुडिशियल मार्शल लॻी वई आहे, ऐं सरकारी अदबी संगत थियण खां पोइ उहो पंहिंजो रूह ई विञाए वेही रही आहे। उन में उहा ताक़त ई कान रही आहे जंहिं ताक़त सां उहा पंहिंजे ॿोलीअ जे अदब जे तरक़ीअ जी का घुर करे सघे। उन करे ॿ तहरीकूं आहिनि। हिकिड़ो, बिना सरकार जे पाण छा करे सघूं था, उहो भरपूर जज़्बो पंहिंजे ईंदड़ नस्ल ऐं मौजूदा नस्ल पाण वटि रिस्पॉन्सिबिलिटी खणे ऐं ही जेके ब्रोकर पॉलिटिशियंस, करप्ट ब्यूरोक्रेसी ऐं उनजा ख़ुशामदनि जो हिकिड़ी रेल आहे, इहा सॼी चेंज आणणी आहे। इन्हनि करप्ट ब्यूरोक्रेसी मां या सरकारी नौकरनि मां जेके जंहिं पेशे में वञणु चाहिनि था, इंजीनियर थियणु चाहिनि था, ऐं इंजीनियर आहियां, हिकिड़े ॾींहुं मूं सोचियो जेके मूंसां गॾु पढ़ंदा हिन मां कहिड़ो ईमानदार हूंदो। सचपच ॿुधायां, मुंहिंजे 10-15 दोस्त हुआ, हर ई खां पुछियुमि कीअं सीरो छो थो वठंदा आहियूं, सॼो क्लास ई भेड़ो ॿुॾल हो। ईअं असांजी जेका क्रीम CSS PCS मचे थी उहो वरी अलॻि आहे, त उहो सही आहिनि या न आहिनि दारुनि खे नथा चऊं, पर उहे नियत ई इन सां था वञनि त असीं हरामखोर ऑफिसर थींदासूं, पंहिंजनि माण्हुनि खे लुटींदासूं, पंहिंजे वतन जो विकिरो कंदासूं ऐं पंहिंजे ज़ाती मफ़ाद सां बेईमान सियासतदान सां गॾिजी ऐं पंहिंजो ज़ाती मुस्तक़बिल ठाहींदासूं ऐं क़ौम खे तबाह बर्बाद उन नतीजनि ते थी। इन्हनि क़िस्म जे हर क़िस्म जे मनफ़ी क़ुवतुनि खां असांखे पहिरीं मूं चाल चई त पहिरीं पाण खे ज़िमेदारी खणी आहे। उन्हनि जे निजात लाइ बि उहा जिदोजहद वरी अलॻि आहे, उहा तव्हांजो हुन गैर सियासी प्लेटफॉर्म ते न चवंदुसि, उहा जिदोजहद इनशाला जारी रहंदी। ऐं इहे जेके असांजा क़ौम जा डाहींदड़ अथनि, इन्हनि खे इन अवाम में वञी ऐं उन्हनि जे ज़रिए इन्हनि खे छा चइबो, इन मां सिंध निकाली ॾींदासूं, पर पंहिंजे किरदार लाइ, पंहिंजे हिन ॿोलीअ जे बचाव लाइ, पंहिंजे हिन जी तरक़ीअ लाइ अहिड़ी तहरीक जो बुनियादु रखूं जेका गैर सियासी, जेके सवेलेदारा चई वियसि, खोड़ ख़ुददार ऐं गयूर अदीब वेठा आहिनि। अहिड़े क़िस्म जा तव्हांखे सोसाइटीअ में सोशल वर्कर मिलंदा, अहिड़े क़िस्म जा कुझु करण जा चंद तव्हांखे सियासी माण्हू मिलंदा, ईअं अटे लूण जेतिरा ऑफिसर मिलंदा।
उन्हनि सां गॾिजी अज़म करियूं ऐं ही सेमिनार करे ख़तम न करियूं, सेमिनार करे सॼी दुनिया जे सिंधियुनि खे ग्लोबल सिंधी लैंग्वेज डे करार ॾेई जीअं कल्चरल डे करार थियो आहे उनजी शुरूआत करियूं। बैन अवी ॿोलियुनि जी बहालीअ लाइ 21 फरवरी ते आवाज़ उथारींदा रहंदासीं। उहो 21 फरवरी जो माइलस्टोन आहे बंगाल जे करे, सॼी दुनिया उनखे मदर टंग लैंग्वेज डे थी चए। ऐं 3 अप्रैल खे मुंहिंजी पाणीअ तहरीकम बि इहो त लाॻापियल माण्हुनि ॾे वञूं, उन्हनि जी ज़हन साज़ी करियूं, उन्हनि खे उन में इन्वॉल्व करे ऐं पोइ घुर करियूं। ऐं पोइ आबादगारनि ॾे वियासीं, पोइ शागिर्दनि ॾे वियासीं, वकीलनि ॾे वियासीं, पोइ सॼी सिंध जे वियासीं, पॉलिटिकल पार्टियुनि ॾे वियासीं, पोइ उन में थियो। उन करे हिन ॾींहं जो बुनियाद इन नियत सां, इन इरादे सां त इहो सिर्फ़ु ऐलान जे पुठियां जिते वेयूं, जिते ॻाल्हायूं, इन जो इज़हार करियूं ऐं पाकिस्तान जे आइन में तरमीम कराए सिंधीअ खे सिंधी क़ौमी ॿोली करार ॾियण लाइ सिंध जे अंदरि अवामी रायनामा ठाहे कोशिशि कंदासूं ऐं ॿियनि सूबनि सां बि, ॿियनि पार्टियुनि सां बि नेगोशिएट करे ऐं उनजी बहालीअ लाइ भरपूर कोशिशि कंदासूं। महिरबानी।